बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम सबब मेहरान में आऊँ या तव्हां जी मेज़बान तेरी मवां नाज़रीन के जिते भी वेंदो ख़ुशि हूंदो आबाद हूंदो। ऐं ख़ैर सां ॾिसो, सुबुह जो असांजो आगाज़ अलाह साईं जे ज़िक्र ऐं क़ुर पाक जी तिलावत सां कंदा आहियूं, छो त असांजे सॼो ॾींहं में एतिरा ई लाड़ा चाड़ा हूंदा आहिनि, अप एंड डाउन कुझु अहिड़ा मुश्किल टास्क हूंदा आहिनि जेके आसान करण लाइ पंहिंजे रब खे यादि करणु ज़रूरी हूंदो आहे। त ईअं ई पंहिंजी ज़िंदगी जेको आहे हर वक़्तु अलाह साईं खे ज़िक्र या ज़ुबान ते जेको आहे को न को विर्द जेको हर वक़्तु रखणु घुरिजे। ऐं ख़ासि तौर ते ॿी नेकी भलाई जो कमु जेको असां जीअं कंदा रहंदासीं, हिक ॿिए जी मदद कंदासीं, तॾहिं बि असांजे कमनि में आसानियूं थींदियूं। ऐं जीअं त नाज़रीन तव्हांखे ख़बर आहे, असांजे प्रोग्राम सां ताउन कया लिव बिस्किट तव्हां सभिनि लाइ खणी वियो शानदार क़िस्म जी ऑफर, जंहिंसां तव्हां घर वेठे करोड़पति बणिजी सघो था। त लिव वठी अचो ऐं करोड़पति बणिजी वञो। ऐं जीअं ॿुधाईंदी आहियां त इहो सिंपल तरीक़े सां लिव जो को बि प्रोमो पैक वठंदा, उन जे पोइ हिकिड़ो सिल्वर कलर जो हिकिड़ो पोर्शन हूंदो, उन पोर्शन खे तव्हां स्क्रैच कंदा, स्क्रैच खां पोइ ॾिनल नंबर ते जस्ट मिस कॉल ॾींदा। नंबर आउं ॿुधाईंदमि 0316722525 ते मिस कॉल जी सूरत ते तव्हांखे कॉल बैक ईंदी। कॉल बैक खां पोइ उहो ई कोड जेको तव्हां स्क्रैच कयो हूंदो उन में एंटर कंदा ऐं लातादाद इनाम करोड़पति बणण जो मौक़ो हासिलु कंदा। त इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे, लिव वठी अचो, इहे सभु इनामात हासिलु कयो। ऐं सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो वान ऐं सिंधी मेज़बानी रास बि टपाल मेज़बान चांहि आहे। टपाल मेज़बान जे तावन सां असांजे प्रोग्राम सभु मेहरान में ढाबो सजे लाइ जिथे अदा सजाद खे आऊं भलीकार कंदमि। भलीकार अदा सजाद कीअं आहियो? ठीकु आहियो? सभु ख़ैर ख़ैरियत मज़े में, तव्हां ॿुधायो दी? बिल्कुलु ठीकु ठाक। मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे त सजाद जी बहितरीनु चांहि, बहितरीनु अंदाज़ सां टपाल मेज़बान जी चांहि ठाहींदा आहियूं। टपाल मेज़बान जे बारे में आऊं तव्हांखे ॿुधाईंदमि त बहितरीनु हिकिड़ो राज़, अगरि कंहिंसां का दिलि जी ॻाल्हि करणी हुजे त सभु को में टपाल मेज़बान जी चांहि पीआरे उन सां पंहिंजी दिलि जी ॻाल्हि करे सघो था। ऐं अदा सजाद हिकिड़ी ॿी क्वालिटी आहे ॼाऊं जेको आहे तव्हां सभिनि खे ॿुधाईंदमि। अदा सजाद जेको आहे अक्सर तव्हां ॾिठो हूंदो त हथ जो हुनर, हैंडमेड जेको वर्क हूंदो आहे उहो औरतूं ई कंदियूं आहिनि। असांजी नंढड़ी जेकी न्याणियूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे ई जेको ख़ासि तौर ते इन में एक्सपर्टीज़ हूंदियूं आहिनि, पर असांजे अदा सजाद इन कम में बि वॾो बहितरीनु माहिर आहे। अदा सजाद भला इहो ॿुधायो कि तव्हां कमु कीअं सिखियो, किथां को हथ जे हुनर जो? ऐं पहिरियों मूंखे यकीनन इन हवाले सां कॉन्शियस आहियां, तव्हांजा काफ़ी एॾा सुठा सुठा मूं कम बि ॾिठा आहिनि। आदि 10 साल खां इहो कमु स्टार्ट कयो ऐं जिते बि को ऑर्डर मिलियो त माना इहो घर में बंच वग़ैरह ठाहिणु सुई ते हिकिड़ा हूंदा आहिनि कांचे ते या ॾे ते वेही, ऐं बसि हथ ते जेको आहे बिल्कुलु मुंहिंजो हथ ई माना हिकिड़ो सिस्टम आहे सुई ते माना इहो बंच अच्छा, वग़ैरह। माना हल्को हल्को जीअं सुई सां स्टार्ट करणु, माना फिक्सिंग कुझु माना जीअं ॿिए हवाले सां कंदा आहिनि। अच्छा, फिक्स करणु उन खे भरपूर ख़ूबसूरत अंदाज़ सां ॾियणु, इहा बि वाक़ई टेक्निक हूंदी आहे। जेको सनो हुजे, को थुल्हो हुजे। अच्छा, कहिड़ा कहिड़ा तव्हांखे इहे ईंदा आहिनि बर्थ जी कहिड़ी कहिड़ी वैराइटीज़ आहिनि? शीशे जे मथां नगीना हणणु या उन ते जेको आहे इहो पशम जो कमु पशम जो कमु, सही सही, उहो मथां सेटिंग आहे, नगीननि जो कमु आहे। ऐं ॿियो आर्टिफिशियल जेको लेसूं मिलनि थियूं हींअर, सही सही, बॉर्डर वारी मिलनि थियूं VIP, सही, ऐं हींअर शीशे वारी लेस वायरल थी आहे, ॾाढी प्यारी बि हले अॼुकल्ह हिन दौर में। सही। पर इहो कॾहिं को शौक़ु तव्हांखे थियो, भला कीअं थियो? इहो अदीम जो बचपन जो शौक़ु आहे। पोइ ऑर्डर वग़ैरह मिलंदा आहिनि त पोइ सीज़न जे हिसाब सां मोहरम में बि माना थोरो घणो कमु थी वेंदो आहे त पोइ उन हिसाब सां। अच्छा, मोहरम में बि तव्हां इहे मोहरम में बि ऑर्डर हूंदा आहिनि। ज़बरदस्त, माशाअल्लाह। पर आउं तव्हांखो ॿुधणु चाहियां थी त केतिरो आसान आहे या कहिड़ी उमिरि खां तव्हां इहो स्टार्ट कयो? कंहिंखे ॾिठो या तव्हांजे घर में कोई? कमु को बि आसान कोन हूंदो आहे, महिनत करणी पवंदी आहे। ज़बरदस्त, इंसान जो चहिरो कोन कमु थो वणे इंसान जो। हा ज़बरदस्त। या की इहा ॻाल्हि सोची के जेतिरो इंसानु पंहिंजे कम में एक्सपर्ट हूंदो उन वादा जीअं चांहि एॾी बहितरीनु अंदाज़ सां ठाहींदा आहिनि ऐं ज़बरदस्त क़िस्म जो ख़ासि तौर चांहि बि टपाल मेज़बान जी आहे, इन जे करे वञण जो रंग ज़ाइको ख़ुशबू इलाही जेको ज़बरदस्त वणंदो बि आहे। पर ॾिसो न, हर कंहिंजी पंहिंजी का क्वालिटीज़ एक्सपर्टीज़ हूंदी आहिनि। इंसानु पंहिंजे अंदरि ॾिसे त आऊं अगरि बहितरीनु डॉक्टर आहियां त मूं में फर्दर स्किल्स असांजा कहिड़ा आहिनि। चाहे बहितरीनु सिंगर थी सघां थो, चाहे बहितरीनु राइटर थी सघां थो, या बहितरीनु जेको आहे इंस्ट्रूमेंट प्ले करे सघां थो। का न का ॾात जेको आहे लिकियल छुपियल हर इंसान जे अंदरि हूंदी ई आहे। त कोशिशि कंदा कयो त पंहिंजे उन स्किल्स खे, पंहिंजी उन क्वालिटी खे ॾिसो त तव्हां कहिड़े हवाले सां केतिरे बहितर एंगल में तव्हां वञी था सघो। ऐं ख़ासि तौर ते अॼु त ॾिसो एतिरो टेक्नोलॉजी जो दौरु आहे, स्टेप बाय स्टेप दुनिया लाइ किथे वञे पई, वर्चुअल असां ते अची वियासीं। इन हवाले सां जेको असां कंटिन्यूसली उन शइ में रिथम में हलिया पिया वञूं, नई नई टेक्नोलॉजीज़, ख़ासि तौर ते अगरि हिकिड़ो सेलफोन वठूं था त ॿिए सेलफोन जे नयो प्रोसेसर अपडेट्स अची था वञनि, त हर कोई माण्हू परेशान थो थिए त हाणे जी अपडेट्स जे हवाले सां कीअं कजे। त ॾिसूं त लाइफ में चेंज अचे थो,
हर बार चेंज अचे थो त उन में एडजस्ट थियण सां एक इंसान जी फितरत आहे जीअं अलाह साईं चयो आहे इंसान जेको अशरफुल मखलूक़ात आहे त उनखे एडजस्टेबल पंहिंजी लाइफ गुज़ारणु घुरिजे त इन हवाले सां ॾिसो त असांजो ॻाल्हि अगरि जिदत जी अचे थी त असांजे मेहरान साल विझनि त जीअं न्यूज़ जे हवाले सां मूंखे इलाही ख़ुशी थी आहे त नई जिदत ऐं नई टेक्नोलॉजी जो जेको हाणे यूज़ थो थिए इस्तेमालु थो थिए बहितरीनु अंदाज़ ऐं ख़ूबसूरत जेको आहे तव्हां न्यूज़ जेकी आहे असांजे ॾिसी सघंदव ऐं इंजॉय करे सघंदव इन सां गॾु गॾु ॿुधाईंदी हलां त मेहरान टीवी ऑफिशियल चैनल असांजो यूट्यूब ते अवेलेबल आहे उनखे लाइक कंदा सब्सक्राइब कंदा शेयर कंदा ऐं बेल आइकन खे ज़रूरु प्रेस कंदा अगरि सपोज़ तव्हां को बि प्रोग्राम मिस थो थी वञे मेहरान टेलीविज़न जो इंटरटेनमेंट जो हुजे या न्यूज़ जी मूं ॻाल्हि कई त न्यूज़ जे लाइ हर वक़्तु तव्हांखे अपडेट रहण लाइ तव्हांखे बेल आइकन खे प्रेस करणु ज़रूरी आहे ऐं उन सां गॾो गॾु तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर ॿुधाईंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा ऐं ॾिसो क्रिकेट जे हवाले सां बि त ॾिसो अनक़रीब तव्हां प्रोग्राम असांजे ॾिसी सघंदव क्रिकेट PSL जे ख़ैर सां स्टार्ट थी वेंदो उन हवाले सां बि त बहिरान टेलीविज़न हर पॉइंट ऑफ व्यू हर एंगल सां चाहे उहो करंट अफेयर हुजे चाहे एजुकेशन जो हुजे चाहे ज़रात जो हुजे चाहे हेल्थ जे हवाले सां हुजे ॿारनि जी तरबियत जे हवाले सां हुजे ऐं सुबुह महिराणी प्रोग्राम हूंदा जेके बि हर शख़्सियत ईंदियूं आहिनि पंहिंजे एक्सपीरियंस लाइफ में पंहिंजी तरबियत जे हवाले सां पंहिंजे ॿारनि जी तरबियत जे हवाले सां इवन के फ़ोन कॉल्स करे जेके असांजे प्रोग्राम में शामिलु थींदा आहिनि उहो बि काफ़ी तौर ताईं पंहिंजी एक्सपीरियंस ई ॿुधाईंदा आहिनि त असांजी लाइफ में ही स्टेज ही वॾो हुयो त असांखे छा करणु घुरिजे या को अहिड़ो ख़ूबसूरत मैसेज यू डिलीवर कंदा आहिनि इंसान जेतिरो सुठी गैदरिंग्स में या हुन में थींदो या सुठा प्रोग्राम ॾिसंदो त उन जी थिंकिंग ओवरव्यू थींदी अञा पॉज़िटिव थिंकिंग सोचंदो अञा मज़ीद जेको आहे उहो कोशिशि कंदो तव्हां जेको आहे बहितर तरीक़े सां वञा इन सां छा थींदो त तव्हांजी लेवल डेवलपिंग थींदी ऐं ख़ासि तौर ते त सुठा डिसीशन सही डिसीशन करण जी तव्हांखे एबिलिटी अची वेंदी सलाहियत अची वेंदी त सभु को बहितर इंसान इहो आहे त कोशिशि कयो किताब अगरि आहिनि तव्हां वटि सुठा किताब पढ़ण जी कोशिशि कयो अगरि तव्हांजा दोस्त आहिनि त ॾिसो त तव्हांजे दोस्त में उहो केतिरो मयार केतिरी क्वालिटी आहे त तव्हांजे लाइ सुठी सलाह ॾिए थो या ॾिसो सुठो दोस्त उहो ई हूंदो आहे जेको तव्हांखे तव्हांजी इस्लाह कंदो आहे लेकिन सभिनि जे साम्हूं कोन हूंदो आहे पहिरीं क्वालिटी त तव्हांजी दोस्ती त इहा हूंदी आहे ऐं ख़ासि तौर ते इहो न आहे त कॾहिं बि पंहिंजे कंहिं बि सुठे दोस्त खे कंहिं बि रिश्ते खे आज़माइणु न घुरिजे त इंसान जी कंहिं न कंहिं हिडन मजबूरियूं त हूंदियूं आहिनि जंहिंजी वजह खां हू तव्हांजी आज़माइश में नथो थिए तंहिंजो मतिलबु इहो कोन्हे त हू तव्हांजो वेल विशर कोन्हे तव्हांजो सुठो मेंटोर कोन्हे पर ख़ासि उते हर इंसान वटि का न का अहिड़ी मजबूरी थी वेंदी आहे तुंहिंजी वजह खां कोई इंसान को अहिड़ो स्टेप या साथ नथो ॾेई सघे पर ॾिसो न इहे सभु हवाले सां मूंखे इलाही ख़ुशी थी थिए ख़ासि तौर ते त जीअं हैंडमेड वर्क जे हवाले सां जीअं सजाद असांखे ॿुधायो हथ जो हुनर केॾो ख़ासि तौर ते केतिरो एक्सपेंसिव आहे ऐं इन हवाले सां हाणे आम तौर ते जीअं मशीनरी कमु आहे परे खां पधिरो हूंदो आहे त बाबा हीअ हथ जो कोन्हे मशीन जो कमु आहे अच्छा त सजाद तव्हांखे कोई इहे चवंदा आहिनि त तव्हां पाण जेको मशीनरी वर्क ॾिसो था ऐं हथ जो हुनर ॾिसो था केतिरे हद ताईं जेको आहे इहो मार्केट में हले थो मशीन जा कम में हींअर जदीद मशीनूं अची वियूं आहिनि अहिड़ियूं अहिड़ियूं मशीनूं अची वियूं आहिनि त हथ माना वञे वीचारा जेका हथु करण वारा जेका कमु कंदा आहिनि वीचारा हथ सां टोपा ॾियण या को सही कार्चे ते या ॾे ते कमु करण वारा उन्हनि जो अचण जो माना थोरो मसइलो उन्हनि जे लाइ इलाही थियो आहे त उन्हनि खे मशीनूं जेकियूं जदीद आयूं आहिनि माना 15 मिंट में पूरो बॉर्डर तयारु अच्छा जी जी हीउ पूरो माना लंबे वेकी उन जूं मशीनूं लॻल आहिनि जेको 15 मिंट में 20 मिंट में माना उहो तयारु आहे कनि पर मशीन जो कमु आहे हथ जो कमु आहे हथ जो बिल्कुलु हथ जो कमु मज़बूत बि हूंदो आहे उनमें फिनिशिंग बि हूंदी आहे ऐं कुदरत जो हिसाब आहे शुरू में जेका वॾा माण्हू हूंदा पुराणे दौर जी ॻाल्हि आहे असांजी मायूं हूंदियूं सुगुड़ हूंदियूं वीचारियूं पुराणी दौर में जेको पई हथ सां ई सभु कमु कंदियूं मतिलबु देरि सां बि पर शइ सुहिणी फिनिशिंग सां बीहंदी हुई मज़बूत बीहंदी हुई अच्छा ॾिसो त वाक़ई अक्सर असां बि ॿुधायूं त अगरि को बि सिंधी को भर्थ जो कमु हुजे या हुनजो कमु हुजे चवंदा आहिनि त हिन में सफ़ाई कोन्हे ही मशीन जो आहे अगरि हथ जे में नंढा नंढा टाका सन्हड़ा टाका ख़ूबसूरत तरीक़े सां हूंदा आहिनि त उहे बहितर लॻंदा आहिनि बाक़ी मशीनरी अची करे काफ़ी माण्हुनि खे बेरोज़गार बि करे छॾियो आहे मशीन जेका काफ़ी हद ताईं अगरि किथे 10 माण्हू कमु था करनि या 100 माण्हू या 50 माण्हू कमु था करनि उन 15 मिंट में जेको आहे हीअ मशीन लेकिन पोइ बि क्वालिटी जेकी आहे बहितर अंदाज़ सां बहितरी प्रायोरिटी उहा हथ जे हुनर ते आहे भला इहो त ॿुधायो त चांहि जो स्टाइल भला इहो कीअं छल खे घुमाईंदो हिते बि चांहि बि हिते ई सिखियासीं हिते ई आयासीं नया शुरू में सही हिते ई चांहि बि हिते ई सेखारण वारा आहिनि दोस्त ऐं असांजो साहब बि माशाल्लाह सां माना अलर्ट त बाबा कमु कंदे त जीअंदे न त पोइ घर वञी बिल्कुलु सही
सही। अच्छा ॾिसो त हर कम में पंहिंजी लॉयल्टी हुजणु घुरिजे, माना इंसान पंहिंजे हर कम में सिंसियर हुजणु घुरिजे। जीअं कम 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 कंदासीं त जीअंदासीं, कम न कंदासीं त पोइ मट करे तमामु बेकार आहे। सही यकीनन। अच्छा कोई माण्हू विंदर में हूंदो आहे त उन खे ॿिया क्या ख़्याल या नेगेटिव उन में न थींदा आहिनि, तॾहिं त आउं चवंदी आहियां त को बि कमु मिले थो त उन सां गॾु लॉयल्टी सां करो, अगरि सेटिस्फिकेशन नथी थिए त उन असरु ॾियो। पर ॾिसो न, पर आउं हिकिड़ी ॻाल्हि वरी आउं ॿुधाईंदी हलां त छा जेको ऑफिस सां गॾु कमु बाक़ी इहो सुई धागे जो बि कमु करे थो, जंहिंमें फ्री वेंदो आहे त अक्सर जेको आहे त छा की कुझु टोप ते कुझु डिज़ाइन ठाहींदे हमेशह ॾिसंदा वेंदो, माना कॾहिं बि ख़ाली कोन वेंदा आहिनि, पाण खे हीअं फ्लैट न छॾींदा आहिनि। त इंसानु कोशिशि करे त कंहिं न कंहिं विधर में हुजे, को न को एक्सपर्टीज़ हुजे। हाणे ॾिसो त इन्हनि जी इहा बि त हिकिड़ी अलॻि इनकम थी थी न, ऑफिस खां पोइ या ऑफिस जे दौरान को सीज़न अचनि था, जीअं हिननि ॿुधायो त मोहरम जे सीज़न में आहे त ॾिसो न हिकिड़ो मर्द थी करे एतिरी क्वालिटीज़ सां वाबस्ता आहे, माशाअल्लाह ही बहितरीनु कुक बि आहिनि, बहितरीनु महिमान नवाज़ बि आहिनि, ऐं बहितरीनु जेको हाणे उन्हनि जो हथ जो हुनर जो उन्हनि खे टैलेंट बि आहे। इन हवाले सां ॾिसो हर कंहिं फ़र्द खे हुजे, ईअं न सोचे त हाणे आउं जेको आहे त हाणे इहो कमु आउं कंदमि या मूं में जेकी एबिलिटी आहे, जी जी 10,000 जे चांहि कोन ठाहे सघंदो त कोप कोन खणंदो, महिनत करणी पवंदी, कमु करणु पवंदो। घर में बि इंसानु कमु करे थो, सही था चओ। इज़त थोरी थी ख़राबु थिए, महिनत करण में को मेणो थोरी आहे। वाकई ज़बरदस्त, ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे। ब्रेक वठूं पोइ कंटिन्यू कयूं। ऐं हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि, मुंहिंजो हिकिड़ो शागिर्द आहे रेशम गली में तयारु थियो आहे, जूलरीस जा हार ठाहे पियो, अड़े ज़बरदस्त सुठी ॻाल्हि आहे। मज़ीद ॻाल्हाईंदासीं, ब्रेक वठां ॾींदासीं इंशाअल्लाह। ज़बरदस्त, ऐं ब्रेक वठां पोइ हिन ॻाल्हि ते कंटिन्यू था कयूं। नाज़रीन हीउ वक़्तु थियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, ऐं हिन प्रोग्राम सां तावन कया लू बिस्किट लू जा इहे लातादाद इनाम तव्हां क़ुरानदास जे ज़रिए हासिलु करे सघो था, जंहिंमें शानदार कार बुमरे जो टिकट ऐं मोटरसाइकिल ऐं हुन सां गॾोगॾु बम्पर प्राइज़ 1 करोड़ रुपयो। पोइ इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे, लू वठी अचो ऐं करोड़पति बणण जो मौक़ो हासिलु कयो। हिन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान जेके अथसि, जा थोरी देरि खां पोइ असांखे टपाल मेज़बान जी चांहि इंजॉय कराईंदा। काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां तावन कयो लू बिस्किट लू जो ॿुधाईंदमि त हीअ लातादाद इनाम ऐं ऑफर जेके मौजूदु आहे, टक टाइगर गाला कैडी जीरा ऐं सां गॾु बेकरी बिस्किट ऐं बेकरी नान खटाई में, त पंहिंजो पसंदीदा को बि प्रोमो पैक वठी ईंदा ऐं इहे सभु इनामात हासिलु कंदा। ऐं जीअं नाज़रीन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी रासबी टपाल मेज़बान चांहि आहे, जेको हींअर अदा सजात असांखे ॾिनी आहे, बहितरीनु रंग बहितरीनु ख़ुशबू बहितरीनु ज़ाइको, जेको हीअं असां इंजॉय था कयूं। ऐं हिकिड़ी कॉल मौजूदु आहे, कॉल वठंदासीं। हलो अस्सलाम वालेकुम, असां सां गॾु जेके आहिनि एजाज़ सिंगर मौजूदु आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम, या अली मदद हक मौजूद, जी लतीफ़ जी बोली। जी लतीफ़, एजाज़ फ़कीर कीअं आहियो, ठीकु आहियो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, रब साईं करम दुआऊं तव्हां तव्हां ख़ुशि तव्हांजो पूरो सत खे सलाम, असांजो सुबुह जो सलाम क़बूल हुए। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। सुबुह कीअं पई गुज़रे तव्हांजी? बहिराण जा रंग ॾिसो पिया? अल्लाह जी महिरबानी सां ॾाढो रब जा पाक जा करम आहिनि किरोड़े। तव्हांजो प्रोग्राम आउं निंड मां उथी वेंदो आहियां, डेली ॾिसंदो आहियां, इंतज़ारु हूंदो आहे मूंखे तव्हांजे प्रोग्राम जो। उहा कहिड़ी ख़ासि ॻाल्हि जे करे भला इंतज़ारु हूंदो? तव्हांजे प्रोग्राम मां असांखे का न का असांखे ॼाण मिलंदी आहे तव्हांजे प्रोग्राम मां। महिरबानी महिरबानी। जॾहिं तव्हां बि असांजे प्रोग्राम में ईंदव त यकीनन असांखे बि इलाही लुत्फ़ थींदो आहे, इलाही ख़ूबसूरत अंदाज़ सां तव्हां गीत ॻाईंदा। बिल्कुलु बिल्कुलु। हाणे मुंहिंजी दिलि चए थी लतीफ़ साईं तव्हांखे वाई ॿुधायां। जी जी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह।
ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा ॿी थोरे वाई त ॿुधायो थोरो हुन मां हिकिड़ी ॿी का वाई बि थी वञे जेकी ॿी ॿुधाईंदव हमेशह। हाज़िर हाज़िर लतीफ़ साईं जो नाम तो सगो लतीफ़ साईं आहे असांजी दिलि चवंदी रुगो लतीफ़ वेठा ॻायूं। वाह बिल्कुलु वाह वाह। तो लतीफ़ जी ॿोली मां माना असांखे उन मां ॼाण मिलंदी आहे। बिल्कुलु सही था चओ। ॿुधायूं था तव्हांखे लतीफ़ साईं। जी जी बिस्मिल्लाह। थींदो तन तबीब थींदो तन तबीब दारू मुंहिंजे दर्द जो ओ दारू मुंहिंजे दर्द जो अला थींदो तन तबीब थींदो तन तबीब दारू मुंहिंजे दर्द जो अला दारू मुंहिंजे दर्द जो अला थींदो तन तबीब ओ बुकी दम बाज जी अला बुकी दम बाज जी अला बाज जी अला अची चाल अजीब अची चाल अजीब दारू मुंहिंजे दर्द जो अला ओ दारू मुंहिंजे दर्द जो अला थींदो तन तबीब थींदो तन तबीब दारू मुंहिंजे दर्द जो अला दारू मुंहिंजे दर्द जो अला थींदो तन तबीब हदियूं चाहे लतीफ़ तेला ओ भिट जो घोट लतीफ़ तेला लतीफ़ तेला आतिश आहे हबीब आतिश आहे हबीब दारू मुंहिंजे दर्द जो अला दारू मुंहिंजे दर्द जो अला थींदो तन तबीब। वाह 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 महिरबानी वॾी महिरबानी थैंक यू सो मच असांजे प्रोग्राम में शामिल थियो मूंखे इलाही ख़ुशी थी। जेतिरा ॾिसो त केतिरो सुठो लॻंदो आहे जॾहिं ख़ासि तौर ते त असांजे जेके गेस्ट वरी ईअं शामिलु थींदा आहिनि असांजे प्रोग्राम जे हवाले सां वरी उन सां गॾोगॾु जेको आहे एतिरो अजब जीअं असां ॿुधाईंदा आहिनि त अजब दुनिया असांजो जेको ड्रामो हले पियो उन जो ख़ैर सां ॿी क़िस्त जेके हली आहे सुभाणे टी सुभाणे वरी चौथी हफ़्ते में 4 ॾींहं जेके इहे क़िस्तूं हलंदियूं यकीननि तव्हां सभई इंजॉय कंदा आहियो ॿुधाईंदी हलां त अगरि सपोज़ तव्हां मिस थो थी वञे अजब दुनिया जो इहो ड्रामो त यूट्यूब असांजो ऑफिशियल चैनल आहे उन ते तव्हां आराम सां ॾिसी सघो था त उन जे लाइ तव्हांखे बेल आइकन ऐं उन सां गॾोगॾु लाइक करणु ऐं शेयर करणु ज़रूरु विसरंदा ऐं जीअं त असां ॾिसो त काफ़ी चेंजिंग हाणे क्रिएटिविटी वधंदी थी वञे ख़ैर सां कोरोना जी वैक्सीन बि अची वई आहे खौफ़ थोरो घटि थी वियो आहे जीअं हाणे पहिरियों जेको फ्रंट लाइन डॉक्टर्स ऐं हेल्थ वर्कर्स खे जीअं वैक्सीन्स लॻंदियूं उन खां पोइ जेको आहे असां सभई जेके आम सिविल माण्हू हूंदा उन्हनि खे जेके आहिनि सभु सिटीज़न्स खे लॻणु स्टेप बाय स्टेप माना शुक्र थियो आहे त ख़ैर सां इहो ख़ौफ़ घटिजी वियो आहे त वापसि पंहिंजी लाइफ रूटीन में अची वई आहे ख़ैर असांजा ॿार बि जेके स्कूल वञनि पिया ऐं एग्ज़ाम्स जी तयारी कनि पिया माना फिज़िकल जेकी आहे स्टडी जेकी आहे बहितर तरीक़े सां स्टार्ट थी वियो मूंखे इलाही सुठो लॻंदो आहे त ॿार जेके आहिनि इलाही परेशान आहिनि ईअं त असांजा एग्ज़ाम्स आहिनि ऐं कहिड़े तरीक़े सां ऐं काफ़ी लीनियर्सी हूंदी यकीननि एतिरा 6 महीना 7 महीना जेके ॿारनि खे ऑनलाइन एजुकेशन ते हिनखे खणी विया त काफ़ी प्रॉब्लम्स बि आयूं कंहिं ॿार खे सही तरीक़े सां कुझु सम्झ आयो कंहिं उन तरीक़े सां न या कोई एक्टिव हुयो कोई पंहिंजे माइंड खे सम्झी पियो वञे या उते ई किथे जेके कुझु ॿार थोरा डल डिम जम हूंदा आहिनि त हिकिड़ो ख़ूबसूरत अंदाज़ सां जेको हाणे बहितरीनु ईज़ी टू वे जेके एग्ज़ाम्स हाणे उन्हनि सिलेबस तयारु कया आहिनि त उन्हनि खे कमज़ी वञे इन जो मतिलबु इहो न आहे त ॿारनि खे जेको आहे हिन एग्ज़ाम्स जे हवाले सां उन्हनि जी जेकी आहे जो सुञाणप कोन थींदी त केरु जेको आहे एबिलिटी रखे थो नेक्स्ट क्लास में वञण लाइ पर ॾिसो त उहो पहिरियों बैकग्राउंड जेको ॾिसो जे त एतिरा महीना जेके ॿार सर्व करे आया
ऐं ख़ासि तौर ते पेरेंट्स बि सर्व कयो ऐं हिकु हवाले सां त उन वजह सां स्कूल्स जी हर कंहिंजी पॉलिसी इहा ई रही आहे त ईज़ी टू वे को एग्ज़ाम्स हुजे जंहिंसां ॿार जेके आहिनि आराम सां जेके आंसर्स ॾेई सघनि ऐं नई क्लास में प्रमोट थी सघनि जॾहिं नई क्लास में वेंदा त उहो ईज़ीली जेको आहे पंहिंजी उहो ई रूटीन में पंहिंजी जेके सब्जेक्ट्स ऐं लेटर्स जेका पढ़ी वठंदा ऐं जीअं त हाणे हिकिड़ी ॿी कॉल मौजूदु आहे कॉल रिसीव कंदासीं ऐं PSL जीअं हले पियो उन हवाले सां जेका क्रिकेट ते जेका एक्सपर्ट आहे असां जेका असांजो ख़ासि तौर ते प्रोग्राम बि हाणे कंदो जुनेद मेमण उन सां उनखे भलीकार कंदासीं हलो सलामु वालेकुम सलाम कीअं ठीकु आहियो ख़ैरियत बिल्कुलु ठीकु ठाक बिल्कुलु ठीकु आहियां तव्हां ॿुधायो कीअं आहियो PSL जारी सारी आहे जी अलाह शुक्र ठीकु ठाक बिल्कुलु PSL ज़ोर शोर सां जारी आहे ऐं ज़बरदस्त मैचिस हलनि पिया ऐं बहितरीन अंदाज़ में PSL जा मैचिस जारी आहिनि ऐं प्लेयर परफॉर्म कनि पिया ऐं सभु इंजॉय कनि पिया ॾिसी करे तव्हां यकीनन इंजॉय कंदा हूंदव बिल्कुलु 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 इंजॉय कयूं पिया ऐं ख़ुशी बि आहे इहा मंदर आहे हिकिड़ी एक्टिविटी आहे हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त असां वटि जेको आहे हीअ गेम्स रांदियूं थियनि पियूं हिकिड़ी सुठी स्पोर्ट्स जी एक्टिविटी हले पई इहो बि जेको आहे इंसान हल खेॾे नथो ॾिसे त सही एटलीस्ट जेके ॿ फज़ूल ख़्यालात ऐं फज़ूल एक्टिविटीज़ को बहितर आहे त कंहिं विदर में लॻियल हुजे अच्छा कहिड़ी टीमूं तव्हांजी फेवरेट आहिनि ऐं तव्हांखे छा त लॻे थो ॿाहिरां प्लेयर्स बि आया आहिनि हा टीम जे हवाले सां इहा ॻाल्हि आहे त हूअं त हमेशह खां जेका बॉटम रहंदी आहे जेका लाहौर कलंदर उहा हींअर टॉप ते आहे टेबल ते अञा पोजीशन एतिरी वाज़े न थी आहे छो त अञा काफ़ी सारा मैचिस आहिनि अञा त स्टार्ट आहे काफ़ी सारा प्लेयर अञा परफॉर्म न पिया कनि था कुझु ॾींहंनि में पोजीशन आहिस्ते आहिस्ते वाज़े थी वेंदी अञा त स्टार्ट थियो अञा त कंहिं ॿ मैच खेॾा आहिनि कंहिं हिकिड़ो मैच खेॾियो आहे त उन हवाले सां अञा PSL जो स्टार्ट आहे त अॼु में नथो थी सघे त कहिड़ी टीम अॻियां वेंदी कहिड़ी पोयां रहंदी पर फ़िलहाल जेका मुल्तान सभा बॉटम में आहे ऐं लाहौर जेका टॉप करे पई ऐं बहितरीन खेॾी आहे लाहौर अञा ताईं सभिनी खां त ॾिसजे अञा अॻियां छा थी पोजीशन बीहे बहरहाल सभु टीमूं तमामु बहितरीन आहिनि बैलेंस साइडूं आहिनि ऐं तव्हांजी फेवरेट कहिड़ी आहे भला टीम तव्हां कंहिंखे फेवर था कयो तव्हां छा अच्छा मुंहिंजी फेवरेट जेका हूंदी आहे न उहा वरी इन हवाले सां हूंदी आहे जेके असांजे जेके प्लेयर जेके असांजे में ख़ासि करे प्ले कनि था या जेके असांजे रीजन जा प्ले कनि था त असां उनखे थोरो वधीक ख़ासि तौर ते कोयटा खे कराची खे जीअं असांजो जीअं हरजील ख़ान आहे जेको हैदराबाद सां जो तालुक़ु आहे उहो कराची में आहे उनखे अलावा वरी जेको पंहिंजो हसनैन आहे या ज़ाहिद महमूद आहे उहो वरी पंहिंजो कोयटा में उनखां अलावा वरी राति वरी लाड़काणे जो जेको प्लेयर आहे बॉलर आहे उनजो राति डेब्यू थियो PSL में ऐं तमामु बहितरीनु डेब्यू थियो शाहनवाज़ दहाणी उहो लाड़काणे जो उहो मुल्तान जी टीम में आहे त बिल्कुलु इन्हनि टीमुनि जो असांजी सपोर्ट आहे ऐं ख़ासि तौर ते इन्हनि प्लेयर सां असांजी सपोर्ट आहे त परफॉर्म कनि ज़बरदस्त माना बेसिकली तव्हांजी प्लेयर सां सपोर्ट सां गॾु थियनि अच्छा अच्छा आउं ॿुधाईंदी हलां अदा सजाद जी जेकी आहे न चांहि जेके ठाहींदा आहिनि बहितरीनु चांहि उहो लाहौर करंदर जी ॻाल्हि कंदा आहिनि त लाहौर खटे हा बिल्कुलु लाहौर जी बहितरीनु टीम आहे लाहौर जी जेका ख़ासि ॻाल्हि आहे लाहौर जो जेको ओनर आहे उन सां रहां जेको आहे पंहिंजो फ़वाद उन सां तक़रीबन सभिनी जूं हूंदियूं आहिनि त खटे ऐं लाहौर कलंदर लास्ट टाइम जेको फाइनल आहे लास्ट PSL जो हारायो ऐं काफ़ी माण्हुनि चाहियो पियो त लाहौर विन करे वञे शायदि लाहौर जे करे टूर्नामेंट कंटिन्यू हुजे आहे कोविड जे करे ब्रेक न अचे लास्ट ईयर त यकीन लाहौर तमामु घणी फॉर्म हुई ऐं विन करे वञे आहे पर कोविड जे करे गैप इलाही अची वियो त लाहौर वरी जेको फाइनल आहे उहो न खटे सघियो त हिन दफ़े ॾिसजे छा थो थिए लाहौर तमामु बहितरीनु पोजीशन में हींअर ऐं बहितरीनु परफॉर्म करे पई ऐं हिन PSL जेका ख़ासि ॻाल्हि आहे जेका आउं तव्हां वरी ॿुधाईंदो वञा त मतिलबु असांजे अक्सर इहा शिकायत रहंदी शुरू खां वठी करे त असांजे जेके प्लेयर आहिनि ख़ासि तौर ते सिंधी प्लेयर आहिनि जेके असांजा लाड़काणे रीजन जा हैदराबाद रीजन जा उन्हनि खे चांस नथो मिले त बहितरीनु ॻाल्हि आहे त ज़ाहिद महमूद जिन तालुक़ु दादू सां आहे उनखां अलावा पंहिंजो शाहनवाज़ दहाणी जो तालुक़ु लाड़काणे सां आहे उन्हनि ॿिन्ही पंहिंजो हिकिड़ो मैच खेॾियो PSL जो राति शाहनवाज़ तमामु बहितरीनु बॉलिंग कई ऐं तमामु बहितरीनु टैलेंट शो कयो पेस सां बॉलिंग कई हालांकि आख़िरी ओवर में कुझु मतिलबु स्कोर ॾेई वियो त ख़ैर इहो पार्ट ऑफ गेम आहे पर इन जी एंड में तमामु बहितरीनु टैलेंट आहे तमामु बहितरीनु टैलेंटेड प्लेयर आहिनि ऐं असीं कोशिशि कंदासीं अॻियां परफॉर्म कयूं सही सही अच्छा सिक्योरिटी पर्पस जे हवाले सां ॿुधाईंदा को या SOPs जे तहत कुझु अहिड़ी आहे रिस्ट्रिक्शन्स आहिनि या उन हवाले सां बिल्कुलु सिक्योरिटी त तव्हांखे ख़बर आहे सिक्योरिटी त हमेशह सही जुनेद तव्हांजी ऑडियो में को इशू अची वियो आहे सॉरी पर मां तव्हां सां पोइ कंटिन्यू कंदमि लेकिन तव्हांजी शायदि वरी तव्हांखे कॉल बैक कयूं था ऐं जेसि ताईं भला अदा सजाद सां ॻाल्हायां थैंक यू वरी लाहौर करंदर भला उन्हनि खे छो पसंदि आहे पोइ तव्हांखे वरी कनेक्ट कयूं था हा लाहौर करंदर भला तव्हांखे छो पसंदि आहे तव्हांजी छो फेवरेट आहे शुरू खां वठी इहा टीम सुठी आहे पर बदकिस्मती हाराए वञे त हू ॿुधियो न तव्हां छा चयो त चॾे त कोविड जी वजह को कंटिन्यूसली न खेॾी सघी पीस सुठो आहे माशाल्लाह त
टैलेंट वारो आहे, पुराणो सीनियर आहे। अच्छा अच्छा, खेलण भला वारो। तव्हां कॾहिं खेॾी आहे क्रिकेट? खेॾी हा, अथव बचपन में खेॾी हूंदी। बचपन में? खेॾी अथव। छा फेवरेट बैटिंग कंदा हो या बॉलिंग घणो कंदा हो? बैटिंग। बैटिंग भला छो? अक्सर मुंहिंजो बि शौक़ु हूंदो त मूंखे सिर्फ़ु बैट ॾियो था वणा। अच्छा, पर मां ब्रेक जेका वठां थी त अदा सजाद मूंसां गॾु आहे, जेको लाहौर कलंदर खे जेको सपोर्ट थो करे, पंहिंजा एक्सपीरियंस बि ॿुधाए थो। ऐं जुनैद बि जेके असां सां कॉल ते मौजूदु आहिनि। मां ब्रेक वठां, ब्रेक खां पोइ कंटिन्यू था कयूं। ऐं जीअं त नाज़रीन इन प्रोग्राम सताबन खे लू बिस्किट तव्हां सभिनि लाइ खणी आयो आहे। शानदार क़िस्म जा इनामात, जंहिंमें 1 करोड़ रुपयो बम्पर प्राइज़ आहे, ऐं शानदार कार आहे, मोटरसाइकिल, ऐं उन सां गॾो गॾु उमिरि जो टिकट आहे। इहे सभु इनामात तव्हां हासिलु करे सघो था। को बि जेको आहे प्रोमो पैक, चाहे उहो टक टाइगर गाला कैंडी हुजे, त इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे। पसंदीदा को बि प्रोमो पैक वठंदा ऐं लातादाद इनामात हासिलु कंदा। इन सां गॾो गॾु टपाल मेज़बान जंहिं वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी रास बि टपाल मेज़बान चाहे आहे। काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सताबन के लू बिस्किट लू जो को भी प्रोमो पैक यानी नंढो पैक वठंदा, इन सभिनि में लातादाद इनामात मौजूदु आहिनि ऐं 1 करोड़ रुपयो बम्पर प्राइज़ बि। ऐं ॿुधाईंदमि हिकिड़े आसान से सिंपल जे तरीक़े सां लू जो को बि नंढो प्रोमो पैक वठंदा, उन में हिकिड़ो सिल्वर कलर जो पोर्शन हूंदो, उन पोर्शन खे स्क्रैच कंदा, स्क्रैच खां पोइ ॾिनल नंबर ते मिस कॉल ॾींदा। नंबर आउं ॿुधाईंदमि 0316722522 ते। मिस कॉल जी सूरत में तव्हांखे कॉल बैक ईंदी, कॉल बैक खां पोइ उहो ई कोड इन में एंटर करे लातादाद इनाम ऐं सां गॾो गॾु 1 करोड़ रुपयो हासिलु करण जो मौक़ो कंदा, मौक़ो न विञाईंदा। ऐं जीअं त नाज़रीन सां गॾो गॾु टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी रास बि टपाल मेज़बान चांहि, जेकी हींअर अदा सजाद असांखे बहितरीनु चांहि जेकी ठाहे पीआरी आहे। अदा सजाद जीअं फेवर करनि पिया कलंदर टीम खे, लाहौर कलंदर टीम खे, बहितरीनु जेकी हिननि जो नालो बि कलंदर आहे, ख़ासि तौर ते उन हवाले सां बि हिननि जी जेके ख़ुशी थिए थी, जेके टीम जेकिड़ो लाहौर करनि जेकिड़ो पंजाब को जेको खेॾे पई आहे। इहो प्यार आहे, इहो रिलेशन आहे, हर कोई इंसान मोहबतुनि जो जेको इज़हार आहे। ऐं इहे बुज़ुर्गुनि जो जेको आहे पैगाम इहो आहे त हिकु कंढो हिक ॿिए खे गॾियो, नफ़रतूं न कयो, विछोड़ा जेके बि आहिनि नंढी नंढी ॻाल्हियूं उन्हनि खे दरगुज़र कयो, कोशिशि कयो त निगलेक्ट करण जी। इंसान जेको एतिरे अॼुकल्ह त पेशेंस ई न रहिया आहिनि, सब्र ई कोन रहियो आहे, हिकदमि सां इंसान हाइपर थो थी वञे, पोइ बाद में जेको ॾुख थो थिए। ऐं जीअं त जुनैद ॻाल्हि कई त ख़ासि तौर ते जेको लाड़काणे जो नौजवान खेॾे पियो ऐं दादू जो जेको त खेॾे पियो, ज़ाहिद खेॾनि पिया इहे प्ले हवाले सां, त इन फैमिली खे सभिनि खे मुबारक, उन ॾींहुं बि ॾिनोसीं हिकु दफ़ो ॿीहर बि मुबारकूं। लेकिन हुन बेस्ट ऑफ लक, हेॾो ख़ुशी थिए थी त असांजे जेके सिंध जा प्लेयर जेके आहिनि भरपूर अंदाज़ सां जेके हुन हिसो वठनि पिया, खेॾनि पिया ऐं जेको हेॾो नालो रोशन पिया कनि, इलाही ख़ुशी थींदी आहे। जंहिं हवाले सां तव्हांखे मौक़ो ॾिनो त वञे न, चांस खे अवेल कयो, कंहिं बि डिपार्टमेंट में, कंहिं बि फील्ड में लाइफ में। अहिड़ो को ॾिसो, इहे चांस वरी वरी कोन मिलंदा आहिनि लाइफ में, इहो हिकिड़ो अहिड़ो ई चांस हूंदो आहे जेके अलाह साईं तव्हांखे ॾींदो आहे त मौक़ो वञी पंहिंजी ज़िंदगी ठाह, त उन चांस खे जेको आहे भरपूर तरीक़े सां इंसान यूटिलाइज़ करे ऐं पॉज़िटिव वे सां, ना ई को ग़ैर मुरई अहिड़ो तरीक़ो, ना कोई रॉन्ग या शॉर्टकट वे इंसान हासिलु करे सघे। जेतिरी तरक़ी तव्हांजी स्टेप बाय स्टेप में वेंदी, उहा तव्हांजी जेकी आहे परमानेंट रहंदी, टेम्पररी कोन रहंदी। अगरि शॉर्टकट तव्हां इस्तेमालु कंदो लाइफ खे सक्सेस हासिलु करण जा, उहो तव्हांखे हिकिड़े शॉर्ट टर्म लाइ ई हूंदी, बसि वक़्ती तौर ते। ऐं जुनैद जीअं असां सां गॾु जेको कॉल ते, जी जुनैद हलो। जी 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 बिल्कुलु, हा तव्हां बिल्कुलु सही चयो। मूं इहा बि ॻाल्हि की जेको ख़ासि तौर ते जेको राति डेब्यू थियो शाहनवाज़ ॾाणी, जेको जी जी तक़रीबन सभिनी जे नज़रुनि जे अॻियां हो त शाहनवाज़ ॾाणी आख़िर कहिड़ो टैलेंट आहे, जंहिं शो कयो तमामु बहितरीनु टैलेंट ऐं तमामु तेज़ रफ़्तार बॉलिंग राति कई। इन द फ्यूचर थी सघे त शाहनवाज़ ॾाणी जो नालो पइजी वञे लाड़काणा एक्सप्रेस जे नाले सां, जीअं असां हमेशह ॿुधंदा आहियूं जेके तेज़ बॉलर जे सिटी ऐं अॻियां वरी एक्सप्रेस जो नालो अॻियां पवंदो आहे, जीअं शोएब अख्तर खे हमेशह रावलपिंडी एक्सप्रेस चवंदा आहिनि। सही त सही मूंखे उमेदु आहे त अॻिते हली शाहनवाज़ ॾाणी खे लाड़काणा एक्सप्रेस चयो वेंदो। उनखां अलावा ज़ाहिद महमूद बि हिन इवेंट में तमामु बहितरीनु पहिरीं पाकिस्तान जो डेब्यू कयो, वरी ज़ाहिद महमूद हिन टूर्नामेंट में आयो। ॿई थोरा अनलकी रहिया PSL जे पहिरें पहिरें मैच में। स्टार्ट ॿिन्ही तमामु ज़बरदस्त वरितो, विकेटूं वरितियूं ऐं स्टार्ट में बहितरीनु बॉलिंग कई, पर इन दी एंड आख़िर में ओवर में ॿिन्ही मतिलबु थोरो महांगा साबित थिया। यकीनन अॻियां वरी ॿई इम्प्रूव कंदा। उनखां अलावा हैदराबाद सां तालुक आहे हसनैन बहितरीनु बॉलिंग करे रहिया आहे, काफ़ी टाइम थियो आहे त बहितरीनु परफॉर्म करे पियो। उनखां अलावा शर्जील ख़ान पहिरीं मैच में स्कोर कोन करे सघियो, त उमेदु कयूं था त अॻियां फॉर्म में ईंदो। ऐं उनखां अलावा बि जेके PSL तमामु बहितरीनु हली रहियो आहे, क्रिस गेल अनलकी तमामु बहितरीनु फॉर्म में आयो, स्कोर कयो, पर क्रिस गेल खे वरी वञिणो पियो वापसि वेस्टइंडीज़। यकीनन वरी चयो त सेकंड जेको अॻियां जेको ॿियो मरहलो ईंदो उन में कम बैक कंदुसि। उनखां अलावा राशिद ख़ान बि फर्स्ट टाइम PSL खेॾणु आयो, पर राशिद ख़ान बहितरीनु बॉलिंग कई। वरी राशिद ख़ान बि
चलो PSL कंटिन्यू न करे सघंदो, वरी नेक्स्ट PSL में ईंदो। उन खां अलावा काफ़ी प्लेयर अञा ईंदा जेके अची PSL खे जॉइन कंदा। ऐं राति जेको मैच थियो उन में बि मुल्तान जी तरफ़ां हैदर तमामु बहितरीनु बैटिंग कई। ओवरऑल मतिलबु PSL तमामु बहितरीनु हली रहियो आहे ऐं आहिस्ते आहिस्ते जीअं PSL खे वञो वधीक बहितरीनु मैचिस थियूं। अच्छा अच्छा जुनैद, तव्हां पाण बि हिकिड़ा बहितरीनु प्लेयर आहियो ऐं मैचिस ते हमेशह तबसरो कंदा आहियो, त तव्हांजी छा इहा स्ट्रेटजी हिकिड़ी लॉजिक हूंदी आहे त पहिरियों जेकी टीम जेकी आहे बैटिंग कंदी उहा ई हमेशह विन थींदी, छा इहा आहे? इहा वाकई इन ॻाल्हि ते हूंदी आहे? ईअं न हूंदो, विकेट जे हिसाब सां हूंदो आहे। अक्सर इहो डिसाइड ईअं थी वेंदो आहे कि विकेट जेकर बैटिंग लाइ साज़गार हूंदी आहे त हमेशह बैटिंग पहिरीं कई वेंदी आहे। पर जेकर विकेट में जेकर बॉलिंग लाइ कुझु हूंदो आहे त पहिरीं कोशिशि कंदा आहिनि त पहिरीं बॉलिंग कजे। त विकेट में जेका विकेट में मुश्किलात आहे, विकेट में नमी आहे या विकेट में स्विंग आहे, जेको बि आहे ब्रेक आहे, त हुनजो फ़ाइदो वठी करे टीम खे घटि स्कोर ते आउट करे पोइ बैटिंग कजे। त इन हवाले सां पोइ हूंदी आहे स्ट्रेटजी त विकेट ॾिसी करे पोइ डिसाइड कयो वेंदो आहे। जेकर बैटिंग बिल्कुलु विकेट बिल्कुलु साज़गार आहे ऐं स्कोरिंग विकेट आहे त पोइ हमेशह पहिरीं बैटिंग खे प्रिफर कयो वेंदो आहे। सही सही, माना इहा लॉजिक आहे अक्सर त, मतिलबु मोस्टली त मूं इहो ई ॿुधियो आहे। अच्छा, तव्हां पाण हाणे छा होप थियो था त केतिरे हद ताईं जेको तव्हांजी नज़र में कहिड़ी टीम जेको फाइनल या विन करे सघे थी इन सॼी स्ट्रेटजी? ॾिसो, इहा ॻाल्हि मूं पहिरीं ॿुधाई त जेके अगरि टीमूं अगरि तव्हां ॾिसंदा नज़र घुमाईंदो टीमूं सभु बैलेंस आहिनि। छो त हर को फ्रेंचाइज़ जंहिंमें पंहिंजी टीम ठाहे थो त केर बि इहा कोशिशि न कंदो असांजी टीम कमज़ोर हुजे। त हुननि जा सभिनी टीमुनि जा लोकली प्लेयर आहिनि, फॉरेनर प्लेयर सभु बहितरीनु आहिनि। कंहिं बि नथा थी सघूं त सेट कंहिं कमज़ोर ठाहियो आहे। हा, इन दी एंड वरी बसि इहो ॾिसंदासीं त फाइनली परफॉर्म केरु थो करे। तो इन जो वेट कबो त वधीक फॉर्म में केरु थो केरु परफॉर्म करे थो, इहो अॻिते हली ख़बर पवंदी। सही सही, थैंक यू जुनैद। मूंखे तव्हां काफ़ी जेको आहे क्रिकेट जे हवाले सां असांखे अपडेट कयो ऐं उमेद आहे त जेके बि ॾिसंदड़ हूंदा ऐं उहे इन शइ खे इंजॉय कंदा। ऐं मूं इन हवाले सां पुछियो त की हिन महिल ताईं बि जेको आहे पीस खे इन्हनि खे शयुनि खे फॉलो कयो पियो वञे, शायदि रिस्ट्रिक्शन्स उन हवाले सां न पियो ॾेई वञे इजाज़त, पर टीवी ते यकीनन असां जेको आहे विंदर उन में लॻे थो सुठी हिकिड़ी गेम आहे, हेल्दी एक्टिविटी आहे माइंड जी बि। ॾिसो त केॾा पॉज़िटिव हूंदा आहियूं जॾहिं छको चौको लॻंदो आहे या को बॉल मिस थी वेंदो आहे त उन में असांजो हार्ट बीट हेठि मथे थी वेंदी आहे, या काश इहो मिस न थिए या कैच थिए आहे। वरी उन में जेको जॾहिं ऑडियंस जॾहिं हूंदी आहे उन में त उन जो जेको इंट्रस्ट एॾो वधीक डेवलप थींदो आहे। त इन सां कोशिशि कजे त अहिड़ी सुठी हेल्दी एक्टिविटीज़ या परफॉर्म करे या ॾिसे, उन सां दिमाग़ जेको आहे वधीक एक्टिव थींदो आहे ऐं बग़ैर ॿिया अहिड़ा का अजीब अजीब ख़्यालात कोन ईंदा आहिनि जीअं नेगेटिव ॾिसियो त। जी त असां चया त तव्हां क्रिकेट जा मतिलबु कहिड़ा रांदीगरनि तव्हांजा फेवरेट आहिनि, पसंदि आहिनि जेका तव्हांखे? फेवरेट त इलाही आहिनि टीम में, हीअं वाकई जुनैद भाई ॻाल्हि सही आहे त हीअ छोकिरा जेका यंग जेका आया आहिनि भई माशाल्लाह सां प्रूफ करे ॾेखारियो पाकिस्तान टीम में। साउथ अफ्रीका ऐं पाकिस्तान जेको मैच थियो, सही सही, त उन्हनि जी परफॉर्मेंस सुठी रही, उहा मैच बि तव्हां ॾिठी माना? मतिलबु ॾिसो त सॼा त इहे शौक़ु बि रखनि था हिन हवाले सां। काफ़ी माण्हू ॾिसनि त रखण बि घुरिजे माण्हुनि खे। काफ़ी माण्हू ॾिसनि त चवंदा असांजी बिज़ी लाइफ आहे, असां टीवी जो मुंहुं ई न ॾिठो आहे। अजीब लॻंदो आहे जॾहिं कोई चवंदो आहे असां टीवी जो मुंहुं न ॾिठो आहे। इनजी थोरी हिकिड़ी ॿियो बि कॉन्सेप्ट आहे त सेलफोन्स में असांजी जेके एॾी शइ अची मौजूद अची वई आहे त हर कोई इंसानु थोरी देरि लाइ पंहिंजो सेलफोन ॾिसी करे, लेकिन जेको मज़ो टीवी खे ॾिसण में आहे न, स्क्रीन जी वरी वाइड स्क्रीन त उन ते यकीन इंजॉय घणो बि कंदो आहे माण्हू बजाए नंढी स्क्रीन ते। तव्हां कहिड़ी शइ खे प्रिफर कंदा आहियो? टीवी टेलीविजन ॾिसणु पसंदि कंदा आहियो? टाइम मिलंदो अथव? टाइम मिलंदो आहे त ॾिसंदा आहियूं। सही। अच्छा, उहे बहितर तव्हां कहिड़ी शइ सुठी ठाहींदा आहियो कुकिंग जा? चांहि त तव्हां माशाल्लाह बहितरीनु ठाहियो था, कुकिंग जे हवाले सां थोरो कुझु ॿुधाईंदा? कुकिंग जे हिसाब सां जेको आहे अंडो फ्राई करे सघूं था। रद पचा? सही। न ॿियो वधीक न, अंडो फ्राई। अंडो फ्राई करे था। मूंखे त तव्हांजी क्वालिटी ख़बर हाणे तव्हां नथा ॿुधायो, ऐं तव्हांखे ॾिठो आहे असांजे जॾहिं ख़ासि तौर ते रमज़ान जे जॾहिं प्रोग्राम्स ईंदा आहिनि त उन्हनि में ई बहितरीनु का न का शइ कुक ठाहींदा, सपोर्ट कंदा आहिनि, तमामु घणी सपोर्ट कंदा आहिनि। हाणे बि रमज़ान शरीफ़ अचण वारो आहे, ख़ैर सां उते बि अदा सजाद जो असांजो वॾो बैक ते इलाही सपोर्ट हूंदो आहे, काफ़ी कटिंग जे हवाले सां, कुझु हवाले सां जेके बि बर्तन वग़ैरह हूंदा आहिनि का शइ बॉइल करणी हुजनि या चॉपिंग जे हवाले सां, जीअं मूं तव्हांखे ॿुधायो सेटिंग जे हवाले सां वॾो वॾो हथ जेको हूंदो आहे उहो अदा सजाद जो हूंदो आहे। टाइम कोन हूंदो आहे उन टाइम ते, टाइम कोन हूंदो आहे, टाइम जे हिसाब सां मतिलबु हुनखे लाइफ में बिल्कुलु ॾेखारणी आहे त हर शइ मैनेज करे ॾियणी आहे न। बिल्कुलु बिल्कुलु, हर शइ कटिंग ही हू बसर वग़ैरह सॼो सिस्टम ठहियो पियो हूंदो आहे। यादि आहे मूंखे तव्हां काफ़ी जेको आहे परेशान हूंदा त जेको ऐं पहिरियों ई पंहिंजी शयूं जेके सभु रेडी करे रखां, जेके बि कुक खे ज़रूरत पए त उनखे आराम सां जेको करणु आसानी सां। अच्छा अच्छा, कंहिं ॾींहुं जॾहिं उणिवीह थी वेंदी आहे त पोइ उन ॾींहुं चवंदा आहिनि त मज़ो न थियो।
त ही अक्सर इन्हनि जी अच्छा घर पॉजिटिव एॾो हाइपरटेंसिव मूं अदा सजाद खे ॾिठो इन ख़ासि तौर ते कुकिंग जे पोर्शन जे हवाले सां त उहे ई माना एग्रेसिव हूंदा त हीअ शइ मुंहिंजी जेकी आहे पहिरियों ई टाइम सां जेको वक़्त सां सेट करे छॾां बाद में जेको अगरि का ख़ासि तौर ते जॾहिं ब्रेक्स वग़ैरह अची वेंदा त ख़बर पइजी वेंदी त इहा शइ मिस आहे त असां सभिनी खां वधीक कावड़ में गुस्से में इहे हूंदा आहिनि त इहा शइ मिस छो थी वई पाण ते कोई कॾहिं इंसान ईअं कावड़ कंदो आहे जेका अदा सजाद कंदा आहिनि अच्छा अच्छा वरी का शइ वरी न ठहंदी आहे लूणु घटि थी वेंदो आहे त उन ते बि जेका तनक़ीद जो असांखे ॿुधणो पवंदो आहे त सजाद को त हीअ शइ जेकी आहे तव्हां सुठी न ठाही आहे ऐं अदा सजाद भला इहे सभु शयूं तव्हां जेके ख़ासि तौर ते मैनेज करण जे हवाले सां मूं सच चई न इहा ॻाल्हि हक़ीक़त अच्छा अहिड़ो मिज़ाज हुजे न इहे सभु शइ न असांजे कम सां लॉयल्टी जी निशानी आहे असां पंहिंजे कम सां केतिरो सिंसियर आहियूं केतिरो परफेक्टनेशन चऊं था ऐं इदारे में जेको आहे ऐं इदारे में जेको आहे हिननि जे नाले सकीन जेको हर कंहिंखे का बि शइ जी ज़रूरत हूंदी आहे उहो असां चवंदा आहियूं त अदा सजाद किथे आहिनि अदा सजाद किथे आहिनि ओवरऑल जेके आहिनि जीअं न घर खे को वॾो माण्हू जेको आहे सपोर्ट कंदो आहे वरी हुनजी जीअं घर जी को वॾी हूंदी आहे त असांजो जेको आहे इहो किरदारु अदा सजाद हिते प्ले कंदा आहिनि इवन के हर हवाले सां ऐं एतिरा त महिमान नवाज़ आहिनि इवन के असांजे जेके डायरेक्टर खे सपोज़ अगरि बिज़ी रहंदा आहिनि को गेस्ट अची वञे त हीअ अॻु में हुननि खे उनखे चवंदा आहिनि त सर चांहि वग़ैरह पीआरणी आहे त चांहि ऐं रेडी करे ॾेई वञा माना चवण जी ज़रूरत कोन पवंदी आहे ॾिसो इहा सिंसियरिटी आहे पंहिंजे कम सां पंहिंजी लॉयल्टी आहे पाण सम्झे त भई मुंहिंजो रोज़गारु आहे या वञी त हीअ मुंहिंजो गुज़र सफ़र थिए थो त उहो ई सोचे थो त उन लाइफ में तव्हां उन कम में तव्हां मज़ो बि तव्हांखे ईंदो पर हलूं था अदा सजाद हिकिड़े ब्रेक ते ब्रेक खां पोइ जेका ऐं मुंहिंजे ख़्याल में जेको ख़बरुनि ते था हलूं ख़बरुनि खां जेको नयो सेटअप आहे ॾिसूं था त न्यूज़ वारनि खे बि वरी मुबारक हुजे असांजा जेके साथी आहिनि उन्हनि सभिनी टीक मुबारक हुजनि हिकिड़ो नयो सेटअप जेको उन्हनि टेक्नोलॉजी जेको बहितरीनु जेके इस्तेमालु थियो ऐं बहितरीनु असांजे जेका न्यूज़कास्टर आहे उन्हनि खे बि बेस्ट वेल विशिस ॾींदासीं अब लक चवंदासीं हलूं था न्यूज़ ते ऐं इन प्रोग्राम सां ताबन कयो आहे ल्यू बिस्किट ल्यू था सभिनि लाइ खणी शानदार क़िस्म जो ऑफर जंहिंमें आहे शानदार कार मोटरसाइकिल उमिरि जो टिकट ऐं बम्पर प्राइस ₹1 करोड़ ऐं सां गॾु उहे टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे काॾे न वञो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां ताबन कया ल्यू बिस्किट तव्हां सभिनि लाइ जेको खणी आयो शानदार क़िस्म जा इनामात इहे इनामात हासिल करे सघो था खुरांदा जे ज़रिए जंहिंमें आहे जीअं मूं ॿुधायो त शानदार कार मोटरसाइकिलूं उमिरि जो टिकट ऐं बम्पर प्राइज़ ₹1 करोड़ ऐं इनाम निकिरण जी सूरत में तव्हां कोई इहे रैपर वापसि वठिया वेंदा छो त हिननि में उहो कोड हूंदो त इहे रैपर संभाले रखंदा ऐं जीअं सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे ऐं जीअं अदा सजाद जे हथ जे हुनर जी ॻाल्हि पई हले त जीअं असांजो जेको असांजी औताक जो जेको सेट आहे हिकिड़ो मुफ़्त जंहिंजी सेट जी वाक़ई एॾी वाखाण थिए पई एॾो हर कोई जेको जेका ॻाल्हि करे पियो त हिकिड़ो ख़ूबसूरत तरीक़े सां जेको सेट जेको सजियल आहे त उन में बि जेको हथ जो कमाल जेको अदा सजाद जो आहे जीअं अदा सजाद असांजी औताक में जेके तव्हां ॾिसो त तव्हां उन्हनि में बि तव्हांजो हिसो आहे एतिरी तव्हां वाखाण ॿुधी त भला किथां कीअं आइडिया आयो एतिरो ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां हिनखे सेट कयो उन टाइम ते जेको आहे त सर मशवरा कया बि छा करिणो आहे छा कोन्हे करिणो लाज़मी आहे उहो उस्ताद असांजो वॾो उन हिसाब सां वरी हैदर आहे सेट डिज़ाइनर सही पोइ 3 ॼणा माना गॾिजी पोइ जेका शइ मूंखां पुगी मूं ॾिनी असल महिनत त असल किरदारु त माशाल्लाह असांजो उस्ताद जो आहे सही माना ॾिसो टीम वर्क सां बिल्कुलु मशवरो ज़रूरी कंदा आहिनि सर सुठी ॻाल्हि आहे मशवरो करण दफ़ा छा करिणो आहे कीअं अॻियां हलणो आहे पाण खे कीअं सिस्टम हलाइणो आहे त हेॾी महिनत थी त एॾो ॻाल्हि थी त माशाल्लाह सुठी हिकिड़ी सोणी हिकिड़ी शइ बीठी त महिनत सां ई थी ऐं मशवरे सां थी बिल्कुलु सही अच्छा ॾिसो न को बि वर्कर मिस कोन हूंदो आहे कैमरामैन जो हिकिड़ो पहिरियों किरदारु हूंदो आहे हिकिड़ो कमु हूंदो आहे मेकअप मैन जो हिकिड़ो पहिरियों कमु हूंदा ऐं हवाले सां टेक्नीशियन जेके ओबीज़ में हूंदा वेठा हूंदा आहिनि उन्हनि जो पंहिंजो हिकिड़ो कमु हूंदो आहे वॉइस क्वालिटी या पिक्चराइज़िंग जे हवाले सां हर कोई माना इहो जेको सॼी शइ ठहंदी आहे हिकिड़ी शइ पेश थींदी आहे हिकिड़ी स्क्रीन ते ऑन एयर वेंदी आहे त उनजे पुठियां तक़रीबन वॾी टीम जो कमु हूंदो आहे जीअं घर में बि सभिनि खे ईअं ई खणी हलो हर कंहिंखां राय वठो हर कंहिंखां ॾिसो त हुनखे कहिड़ी क्वालिटी अचे थी या कंहिंखे एक्सपर्टीज़ आहे त उन एक्सपर्टीज़ में हुनखे कीअं यूटिलाइज़ करिणो आहे ईअं न सम्झे त असांखे बसि हीउ कमु आहे अदा सजा चई बि सघनि था तव्हां जेको सिर्फ़ु चांहि ठाहींदो आहे तव्हां ॿियो कमु छो कया इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे बिल्कुलु ऐं बिल्कुलु इहा तव्हांजी ॻाल्हि सही आहे त पुछणु ज़रूरी आहे मतिलबु को रस्तो मिली वञे को आइडियो मिली वञे आइडियो ज़रूरी आहे न हिकिड़ी शइ सुठी थियण जे लाइ त पोइ आइडिया ज़रूरु लाज़मी करणा पवंदा आहिनि मैनेज करणा पवंदा आहिनि ॾे ख़बर की पाण कमु कई वक़्तु कीअं थींदो थी सघे हुन मां रस्तो मिली वञे
ईअं जीत थींदी आहे। सही ज़बरदस्त ॿुध तरीक़े सां। अच्छा सर तव्हां सां कहिड़ो मशवरो कंदा आहिनि, तव्हां सां कहिड़ी ॻाल्हियूं इन हवाले सां पुछंदा आहिनि, उन्हनि खे केतिरो हुनर सां दिलचस्पी आहे? उहे चवंदा आहिनि उहे महिनतकश माण्हू आहिनि, सॼो सॼो ॾींहुं सॼी राति माना उहे चवंदा आहिनि कमु हुजे, सही आराम न हुजे। पर आराम बि ज़रूरी आहे, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, कमु बि बिल्कुलु आहे, कमु आहे। सही, ऐं पोइ पर कम जे तव्हां हिसाब हुनखे आराम करण लाइ घणो फोर्स कंदा, मूं अक्सर हा ॿुधो आहे। कोन आराम कंदा आहिनि, न बाबा मूंखे यार हीअ मूंखे ज़िमेदारियूं आहिनि ऐं मूंखे मैनेज करणियूं आहिनि, मूंखे हीअ कमु करिणो आहे, मूंखे हीअ कमु करिणो आहे, ऐं सर थोरो आराम त कयो, बुखार हूंदो पोइ बि सर बुखार आहे मथे जो सर कुझु गोरी वग़ैरह खाओ, आराम त कयो, सही, कमु आहिनि। पर असांजे डायरेक्टर हा बिल्कुलु, मजबूर साहब इलाही जेके आहिनि हार्ड वर्क मूं करनि, जी उन्हनि पुछां जी कोन्हे। कोई ॻाल्हि चवंदा त पर उन्हनि जी को तबियत जे हवाले सां, हेल्थ जे हवाले सां, अच्छा उन्हनि खे सभु जेके आहिनि हिते सभु उस्ताद ई चवंदा आहिनि, उस्ताद जे हवाले सां जेके उहे हिते इलाही मशहूरु आहिनि। अच्छा तव्हां जीअं तव्हां चवंदा त हार्ड वर्किंग, तव्हां केतिरे हद ताईं ॾिसो था त इहे स्ट्रगल महिनत, ऐं जीअं ओताक जे माना जीअं मां ओताक जे हवाले सां वधीक पुछंदमि, हिकिड़ी कॉल रिसीव कयूं। जी जी बिल्कुलु। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, अती ख़ुशि आहियो, तबियत सही आहे? बिल्कुलु ठीकु ठाक भाउ मुंहिंजा, पंहिंजो साहिब कीअं आहियो, ठीकु आहियो? मूंखे इलाही ख़ुशी थिए अॼु असांजे प्रोग्राम में तव्हां शामिलु थियो। वॾी महिरबानी अदी। हा जी, थोरो ॾाढिया ॻाल्हाईंदो, तव्हांजो आवाज़ु थोरो थिए। जी जी, छा चवणु चाहींदव? नेटवर्क जो को मसइलो आहे? न न जी जी, आवाज़ सॼी अचे टीम पियो। खे सलाम, सुबह मेरान जी सॼी सिंध खे सलाम। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। जी, छा चवणु चाहींदव? कीअं पिया लॻे पिया? की पंहिंजी तकलीफ़ रिपोर्ट आहे उहा ॿुधाइणु चाहींदुसि। जी 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 जी, बिस्मिल्लाह। मोहबतुनि जा मयार मटिजी विया। सही, जी जी मोहबतुनि जा मयार मटिजी विया, चाहतुनि जा मयार मटिजी विया, प्यार बेलोस अॼु रहियो नाहे, प्यार बेलोस अॼु रहियो नाहे, कुर्बतुनि जा मयार मटिजी विया, ऐं कंहिंजो किरदार को ॾिसे ई नथो, कंहिंजो किरदार को ॾिसे ई नथो, नफ़रतुनि जा मयार मटिजी विया, ऐं सिर्फ़ पैसो ई मौत भर थो करे, सिर्फ़ पैसो ई मौत भर थो करे, इज़तुनि जा मयार मटिजी विया, वॾाए बि नकी रहिया मापा, वॾाए पजा बि नकी रहिया मापा, शफ़क़तुनि जा मयार मटिजी विया, ऐं बिना कंहिं गर्ज़ थिए नथी ख़िदमत, बिना कंहिं गर्ज़ थिए नथी ख़िदमत, रियाज़तुनि जा मयार मटिजी विया, ऐं रुगो बसि जन्नतुनि जी लालच आहे, रुगो बसि जन्नतुनि जी लालच आहे, इबादतुनि जा मयार मटिजी विया, ऐं इश्क रुसवा थिए थो कंजरीअ जा, इश्क रुसवा थिए थो कंजरीअ जियां, उल्फतुनि जा मयार मटिजी विया, अञा साकी रखी थो तवको तूं, अञा साकी रखी थो तवको तूं, मुरबतुनि जा मयार मटिजी विया, मोहबतुनि जा मयार मटिजी विया, चाहतुनि जा मयार मटिजी विया। तव्हांजी वॾी महिरबानी अदी। महिरबानी। अच्छा साकी साहब, सुबुह कीअं पई गुज़रे अॼु तव्हांजी? सुबुह अदी असल में मां प्राइमरी उस्ताद आहियां, तव्हांखे इल्मु आहे? जी जी, असांखे यादि आहे तव्हां प्रोग्राम में। जी जी जी, असांजी शिफ्ट आहे, सेकंड शिफ्ट मां पढ़ाईंदो आहियां 12:30 खां वठी। अच्छा, ॿारनि जी स्ट्रेंथ केतिरी आहे? केतिरे ॿार अचनि पिया क्लास में? अभी तकरीबन 1000 खां 1200 इनरोलमेंट आहे, तकरीबन 800 खां ताईं शागिर्द डेली हुननि जी अटेंडेंस आहे। सही सही। अच्छा, केतिरा ॾिसो था ॿार इन हाणे ख़ासि तौर ते वॾी स्कूल खुलिया आहिनि, एग्ज़ाम्स बि थियण वारा आहिनि, त केतिरो दिलचस्पी वठनि था पढ़ाई में? तमामु घणी, जेतिरो उस्ताद संजीदा आहिनि, जेतिरो वालदेन संजीदा आहिनि, ओतिरा ई शागिर्द बि संजीदा आहिनि। असांजो स्कूल रतीदरी जो ॾाढो हिकिड़ो साफ़ स्कूल आहे, सरकारी स्कूल आहे, ऐं ॾाढो सुठी महिनत उस्ताद बि कंदा आहिनि। असांजा शागिर्द, असांजूं मान वारी उस्तादियाणियूं जेकी आहिनि, ॾाढियूं उहे बि टैलेंटेड ऐं बासलाइक़ उस्तादियाणियूं आहिनि। ॾाढो संजीदा माहौल असां क्रिएट करे हिते पंहिंजी तालीमी सरगर्मियूं वरी नए अंदाज़ ऐं नए जोश ऐं जज़्बे सां शुरू कयूं आहिनि अभी। सही, ज़बरदस्त ज़बरदस्त। अलाह करे ईअं ई कंटिन्यूसली असांजी तालीम, ख़ासि तौर ते गवर्नमेंट स्कूल में त ईअं ई तालीम जेका ईअं ई रुझान, ईअं इंट्रस्ट थींदो रहे, ईअं उस्ताद जेके पढ़ाईंदा रहनि, एतिरनि जे ॿारनि जो सोचो था जेके जेतिरा बि ॿारनि जी इन्वॉल्वमेंट आहे, तूं सभु ॿार जेके न पंहिंजे स्कूल्स में अचनि ऐं तालीम कराइनि। थैंक यू साकिब साहिबु। ॿियो कुझु चवणु चाहींदा?
ओके, थैंक यू सो मच। ॾिसो त सुठो थो लॻे ॿार जेके हाणे सीरियस थी विया आहिनि, पेरेंट्स सीरियस थी विया आहिनि, टीचर सीरियस थी विया आहिनि, त वॾो लॉस थियो, काफ़ी हद ताईं जेको आहे तालीम जो असांजो लॉस थियो। काफ़ी कुझु अहिड़ा जेके आहिनि टॉपिक्स हुया ॿार जे हवाले सां। ॾिसो तालीम वरी जेको उन हवाले सां कारोबार जे हवाले सां बि लॉस थियो, लेकिन वधि में वधि जेको असांखे जहिड़ी ख़ासि तौर ते सिंध जे हवाले सां तालीम जी इलाही जेकी आहे बि थी। ॾिसो पहिरियों ई जेको असां काफ़ी एवरेज सिलेबस जे हवाले सां जे हवाले सां पुठिते पियल आहियूं। उन खां पोइ वरी अहिड़ो डिज़ास्टर अचे थो त तालीम जहिड़ो कार जे थो त यकीन हर पेरेंट्स हर कोई जेको परेशान थींदो त असां हाणे इहे कवरअप कीअं कयूं। ॾिसो हर को सब्जेक्ट्स प्लस जो हिकिड़ी स्टेज हूंदी आहे, इहे क्लासिस में छो डिवाइड थियल आहिनि, पहिरें दर्जे जो, ॿिए दर्जे जो ॿारु, पंजे दर्जे जो ॿारु, त हू स्टेप बाय स्टेप पंहिंजी एज वाइज़ उहे शयूं सिखंदो थो अचे। कुझु एज अहिड़ी हूंदी आहे त जंहिंमें उहे शयूं बेसिक हवाले सां पुख़्तगी थी वेंदियूं आहिनि, पकियूं थी वेंदियूं आहिनि, पोइ अॻिते वञी ॿिए स्टेप्स हूंदा आहिनि। हाणे उहो एज जो जेको स्टेप आहे उहो ईअं ई अगरि स्किप करे प्रमोट करे अगरि उहो ॿार खे असां जीअं कंदासीं त यकीननि उहो पहिरियों बैक वारनि जी बुनियादी जेका वीक ई हूंदी। त इन हवाले सां बि यकीननि चलो हिकिड़ो वॾो डिज़ास्टर हुयो, अलाह साईं जी तरफ़ अलाह साईं रहम कयो। हाणे उनजी वैक्सीन बि अची वई आहे ख़ैर सां। उनजे जेसिताईं वैक्सीन असांजे आम जेके सिटीज़न्स ताईं नथी पहुचे त ओसिताईं त असांखे जेको आहे इन शइ जी केयर करणी आहे, वधि में वधि केयर करणी आहे। पर पंहिंजी तालीम ऐं पंहिंजी एक्टिविटीज़ खे SOP जे तहत जेको फॉलो करिणो आहे ऐं इन शइ खे एनहेंस बि करिणो, त बाबा हाणे जेकी छा सूरत हाल थींदी, हाणे जेके नया इन्वेंशन्स थियनि था, ऑनलाइन जेकी आहे सभु कुझु एग्ज़ाम्स वग़ैरह उहे सभु थियूं थियनि, नई शइ जेके असां मुतारिफ़ करायूं उन शइ सां हवाले सां, त असां कहिड़े तरीक़े सां पैटर्न कयोसीं। जीअं त सजा तव्हां खां पुछो त तव्हां ओताक जी ॻाल्हि पे कई त तव्हां ओताक खे सोने में कहिड़ी शयूं तव्हां ॾिनियूं ऐं कहिड़ो मशवरो थियो तव्हां सां। पहिरियों स्टेप तव्हां ख़ासि तौर ते ख़ूबसूरत तरीक़े सां हिकिड़ो गेट सजियल आहे फर्स्ट गेट आहे, एंट्रेंस जे एंट्री हवाले गेट, सां, उन में झूमर ॾिनमि उहो लॻाया उन झूमर में कहिड़ी कहिड़ी शयूं इस्तेमालु कयूं? इहे आर्टिफिशियल हुयूं, इनमें क्रिस्टल लॻल हुआ, उन हिसाब सां जेको आहे 3 मंज़िला झूमर हो। 3 मंज़िला ऐं झूमर ॿियो ज़री जूं गुॾियूं ठहंदियूं आहिनि, डायमंड सारा बॉल हूंदा आहिनि, उहे माना हिते लड़ियूं ठाहे उन्हनि जूं उनमें उहो पोइ इंट्रस्ट कयूं सेटिंग था। करणी आहे, जी। ॿियो कहिड़ो कमु तव्हांजो रहियो ख़ासि हुते? एॾो ख़ूबसूरत शाइनिंग जे शीशे जा बि कमु थियल आहिनि हुते? हा, पोइ कॾहिं पोइ वरी कमु कयोसीं पिए जेको सेटिंग बि माशाल्लाह सोणी शइ वञी बीठी। सही। अच्छा, तव्हां पाण जेके जेको आहे इज़ीली जल्दी सां जेको काफ़ी इन्हनि में बि कैटेगरीज़ आहिनि, तव्हांखे पाण खे कहिड़ो कमु वणंदो आहे ठाहिण में इन हथ जे हुनर जे हवाले सां, जंहिंमें तव्हां एक्सपर्ट आहियो? जीअं पंच जो कमु थियो उनमें मुंहिंजो इहे गुॾियूं ठहंदियूं आहिनि ज़री जूं, इहो जल्दी थी थो वञे। सही उहो मिल्ट कमु थो वञे, मद करणु, वरी पोइ सुई सां मज़बूत करणु। अच्छा, इहे गुॾियूं किथे किथे इस्तेमालु थी सघनि थियूं? उहो किथे बि रयनि ते बि लॻी सघनि थियूं, किथे बि रए जॻहियुनि में? ते सही झालरूं ठहंदियूं आहिनि उन हिसाब सां। सही किथे बि माना पंहिंजो दिमाग़ आहे त किथे पाण शइ मतिलबु कंदी, किथे वञी शइ बि बीहंदी, उहा शइ पंहिंजे अच्छा, नई डिज़ाइन किथां कीअं ॾिसी वठंदव, कहिड़े उहो हवाले? वेंदो आहियां, पोइ शेयर वेंदो आहियां, जेका शइ वायरल थींदी आहे नई शइ उन सही हिसाब सां हलणो पवंदो आहे। लाज़मी कस्टमर पुछंदो आहे, वाह नओं आइटम कहिड़ो ठाहियो अथई। सही हाणे इहो न कोन्हे त पुराणो जेको आहे ॾिसी तव्हांजो सूट ॾिसी ॼण नकल करे ठाहियां, सही ईअं न आहे। जेका नई शइ वायरल थींदी मार्केट में उहा शइ खणी अचु, उहो ऐं वठण वारा बि ॾिसण वारा बि चवंदा वाह। अच्छा, इहे मार्केट में किथे कमु थो थिए, माना कहिड़े हवाले सां तव्हां वञी करे रेशम ॾिसंदव? गली आहे, लतीफ़ आहे 8 नंबर, उते माना सुठा कमु थियनि पिया, कारीगर वेठा आहिनि ऐं उन हिसाब सां जेको आहे शयूं पयूं सही। आहिनि। मेन मार्केट जेकी हा, रेशम मेन गली मार्केट में हैदराबाद जी, उते तव्हां ख़बर थी पए त नई वैराइटीज़ वारी शयूं अचनि पियूं। लेस वारा आहिनि, पोइ उन्हनि ते नगीननि जा दुकान आहिनि, उन्हनि ते बि उहो पाण ॿुधाईंदा आहिनि त हीअ आइटम नओं आयो आहे, हीअ हिकिड़ी नई शइ आहे। असीं पाण वठण करण वारा डेली राति जो वठणु शाम जो त डेली वेंदो आहियां बाज़ारि, सही माना त छुटी थींदी आहे घर कोन वेंदो आहियां। अच्छा, बाज़ारि वेंदो हाणे चेक कमु आहे न, सही कमु आहे मुंहिंजो, लाज़मी तौर पर ॻोल्हींदसि त नई आइटम नई शइ हिकिड़ी सोणी सही शइ ख़बर लाइ पइजी वेंदी। महिनत करणी पए, उन हिसाब सां जेको आहे जेका बि नई शइ ईंदी आहे उहो सही ज़बरदस्त। त अॼु जीअं ॿुधाईंदी हलां त हिकिड़ो नयो सेट पियो असांजे कल्चर जे हवाले सां रखे पियो, ख़ुशियुनि जा रंग उन में हूंदा, उन में बि जेका जिदत हूंदी, उन में बि जेको कमु हले पियो, यकीननि उन में बि जेको आहे सजा जो कंट्रीब्यूट हूंदो उन हवाले सां, यकीननि पुछंदासीं। हाणे जीअं त असां सां गॾु प्रिय सुबुह साहिबा असां सां गॾु आहिनि कॉल ते कराची खां, उनखे जेको भलीकार कंदासीं। हलो सलामकुम। वालेकुम सलाम, कीअं आहियो? ठीकु आहियो तव्हां? बिल्कुलु ठीकु ठाक। प्रिय तव्हां ॿुधायो कीअं आहियो, किथे वियो यको? बिल्कुलु फर्स्ट क्लास, बसि कुझु मसरूफ़ ज़िंदगी गुज़रे पई ऐं नए सफ़र ॾांहुं रवानगी आहे, सो हिन हवाले सां लाह चाढ़ा ऐं ज़िंदगी जी नई शुरूआति, सो इन हवाले सां मसरूफ़ हुअसि। बहरहाल तव्हांजो प्रोग्राम ॾाढो ज़बरदस्त थो वञे ऐं माण्हू घणे तइदाद में ॾिसनि था, पसंदि कनि था, टॉपिक तमामु बहितरीनु आहिनि
ऐं तव्हां तमामु बहितर तरीक़े सां निभाए रहिया आहियो। महिरबानी, थैंक यू सो मच। अच्छा, तव्हांजो जेको कम जो निभा उहो कीअं पियो हले? उहो तमामु बहितरीनु हले थो। हुन में हिकिड़ो इज़ाफ़ो इहो बि आयो आहे त मूं दाख़िला वरिती आहे LLB में। मां वकालत जी शुरूआत कयां पई, इहो हिकिड़ो नओं टर्न आहे। बाक़ी कम बि हलनि था। भला छो वकालत में छो भला छो ज़रूरत पई त तव्हां वकील थियो, कारो कोट पायो? कारो कोट हुन सां गॾु अछो लिबास बि आहे, उहो इन करे त पाण जंहिं तर्ज़ सां कमु कयूं पिया समाजी कम, उन समाजी कम खे थोरो मज़बूत बणाइण जे लाइ ऐं कानूनी रस्तो अख़्तियार करण जे लाइ कानून पढ़णु तमामु लाज़मी आहे। ऐं जेको कमु असीं करे रहिया आहियूं उनजो लॉ जेको आहे उहो ऑथेंटिक हिकिड़ो रीज़न बि बयानु करे थो, जंहिंजे करे असां में कम में अञा वधीक मज़बूती अचे थी, पंहिंजे समाज खे अञा वधीक मज़बूत करे सघूं था, पंहिंजो पाण खे सुञाणे सघूं था। त मुंहिंजे ख़्याल में इहा हिकिड़ी तमामु बहितरीनु फील्ड आहे जंहिंमें तमामु घणा जेके आहिनि असांखे सब्जेक्ट पढ़ण जो मौक़ो मिले थो। अॻूणी दुनिया, हाणोकी दुनिया, ईंदड़ जेका दुनिया थींदी, इन हवाले सां सम्झणु, पढ़णु ऐं सिखण लाइ तमामु घणो मवाद मिले थो। दिलचस्प मौज़ू आहे, दिलचस्प फील्ड आहे। सही। अच्छा, तालीम त छा चवणु चाहींदो त हाणे ॿीहर जेके शुरू थी आहे, एग्ज़ाम्स थियण वारा आहिनि, कोरोना खां पोइ जेको कोविड जी सिचुएशन ते पोइ हुयासीं? बिल्कुलु आहे। तमामु घणो नुक़सानु शागिर्दनि लाइ। रोज़ मुंहिंजियूं उन्हनि सां कचहरियूं थींदियूं आहिनि, पंहिंजूं बैठकूं जॾहिं बि थींदियूं आहिनि, उन में इहो टॉपिक जेको आहे त लाज़मी उथारियो वेंदो आहे त इन ते छा कीअं एक्ट कजे। बहरहाल आहे नुक़सानु, पर कोरोना जी का सूरत हाल पाण ॾिसूं पिया हींअर पाकिस्तान में, उनजे हवाले सां ॿिया समूरा इदारा खुली चुका आहिनि, फैक्ट्रीज़ हली रहियूं आहिनि, बिज़नेस या ॿिया जेके बि खोड़ इदारा आहिनि उहे सभु जेके पंहिंजे रवां दवां हली रहिया आहिनि पंहिंजी सूरत हाल सां, जीअं अॻूणी उन्हनि जी हुई बीहक। पर जेको वॾो नुक़सानु पहुतो आहे तालीमी इदारनि खे पहुतो आहे। तालीम जे वज़ीरनि खे, तालीमी इदारनि जे अंदरि जेका मैनेजमेंट आहे उनखे इन ख़िलाफ़ वॾो सख़्तु एक्शन वठणु घुरिजे। ऐं मुंहिंजे ख़्याल में त शागिर्दनि सां इंसाफ़ कयो वञे पेपरनि में, उन्हनि जी पढ़ाई जे हवाले सां। ऐं ऑनलाइन क्लास जेको आहे तक़रीबन शागिर्दनि जो चवणु आहे जेके पढ़ाकू शागिर्द आहिनि, पढ़ाई खे सम्झनि था, तालीम जी अहमियत खे सम्झनि था, हू पंहिंजे लाइ हिकिड़ो वॾो बहिरान ऐं नुक़सानु सम्झी रहिया आहिनि। सो मां सम्झां थी त इन शागिर्दी निज़ाम सां इंसाफ़ कयो वञे। सही था चओ, बिल्कुलु यकीनन। हाणे ख़ैर सां त क्लासिस पंहिंजे रवा जेको ऑनलाइन में सम्झे थो की फिज़िकल जेको उस्ताद वेहे थो या इन्वायरमेंट क्लास जो थिए थो, बेंच ते वेहण या फ्रंट लाइन ते वेहण या ख़ामोशी सां टीचर खे पंहिंजे प्रोफेसर खे ॿुधण, त वाक़ई में मज़ो ई पंहिंजो आहे। उन में असांजी मेमोरीज़ बार बार पुख़्तगी थींदी वेंदी आहे। बिल्कुलु। ऐं सवालनि जवाबनि जी जेका ॾे वठि आहे उहा हिकिड़े कंबाइन क्लास में मज़ो ॾिए थी, जॾहिं असां हिक ॿिए सां गॾु वेठा आहियूं, कंबाइन स्टडी थिए थी, जंहिंमें हिकु शागिर्द ॿिए शागिर्द सां गॾु वेठो हुजे, पूरे क्लास जो माहौल हुजे, तॾहिं हिक खे ॾिसी वरी ॿियो बि सुवाल उथारींदो आहे। हिकिड़ी केमिस्ट्री थींदी आहे। इन केमिस्ट्री खे जॾहिं असीं डिस्ट्रॉय कयूं था त पोइ ज़हन तख़लीक़ी नथो रहे पियो। सही सही, बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, तव्हां प्रोग्राम जी तयारी में आहियो, भला मेज़बानी कीअं पई हले? तमामु बहितरीनु। हींअर मुंहिंजो कुझु वक़्त में जेको आहे कुझु देरि में प्रोग्राम शुरू थियण वारो आहे। मुंहिंजो प्रोग्राम करंट अफेयर्स ते हूंदो आहे। हींअर मां PTV ते ई मौजूदु आहियां, बसि थोरी तयारी करे मुंहिंजो प्रोग्राम शुरू थियण वारो आहे। ज़बरदस्त। त पोइ इन्हनि जे करे महिरबानी जो सुबुह सुबुह सां तव्हां पंहिंजे प्रोग्राम में बि मूंखे दावत ॾिनी, जो मूंखे ॿ लफ़्ज़ ॻाल्हाइण जो मौक़ो मिली वियो। त पोइ इन पोइ उते ई जेको आहे डायरेक्टर जी जेको आहे हिते वरी असांजी कचहरी जे हवाले सां वधी मूंखे ॾाढी ख़ुशी थी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो, इन जे करे मुंहिंजो तकड़े तकड़े हिननि खे जॉइन कयो। अॼु वॾी महिरबानी तव्हांजी, वॾी महिरबानी। अच्छा अच्छा अच्छा, फिर अच्छा, टीवी ते वेंदे वेंदे भला अॼु मौसम कीअं आहे, माहौल कीअं आहे, थोरो इहो त ॿुधाईंदा वञो। मौसम अॼु कुझु मामूल खां मुख़्तलिफ़ आहे, थोरो थधो आहे ऐं तमामु ख़ुशगवार आहे। गॾोगॾु मुंहिंजो जेको आहे त मूड हूअं बि ख़ुशगवार थी वेंदो आहे जॾहिं मां कंहिं वर्किंग प्लेस ते वञा थी या कंहिं कम जे हवाले सां निस्बतन घर में वेहण जे या अजायो वक़्त खे ज़ियान करण, जॾहिं मां मूवमेंट में हूंदी आहियां त मूंखे तमामु घणो मज़ो ईंदो आहे, ख़ुशगवार माहौल हूंदो आहे। ऐं ख़ासि तौर ते अॼु जीअं हींअर मां पंहिंजे प्रोग्राम जी तयारी करे रही हुयसि त कॉल आई त तव्हांखे मॉर्निंग शो में वठूं था, त मुंहिंजो माइंड जेको आहे क्रिएटिव थी वियो। हा, चलो ठीकु आहे प्रिया, माइंड जेको वधीक तव्हांजो फ्रेश थी वियो। थैंक यू प्रिया, थैंक यू सो मच। तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम जी तयारी कयो।
थैंक यू सो मच। ॾिसो त इलाही सुठो लॻंदो आहे त हर कोई इंसान पंहिंजी विंतर में पंहिंजे एक्टिविटीज़ में पंहिंजे जेकी ड्यूटीज़ जेको सर अंजाम ॾिए थो ईअं जेको फिर ॾिसो पंहिंजो वक़्तु कढी करे असांजे हवाले सां असांजे प्रोग्राम सुबुह महिराण में बि शामिल थी पर हीअ वक़्तु थियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते हलंदासीं ऐं इन प्रोग्राम सां तामन कयो आहे ल्यू बिस्किट ल्यू जा तव्हां इहे शानदार क़िस्म जा इनामात हासिल करे सघो था। ल्यू जो को बि प्रोमो पैक वठंदा चाहे उहो टक टाइगर गाला ज़ीरा हुजे इन्हनि सभिनि में इहे इनामात मौजूदु आहिनि। इनाम निकिरण जी सूरत में इन्हनि जा रैपर तव्हांखो वापसि वठिया वेंदा छो त हिननि में जो कोड हूंदो आहे सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्ता चुपाल ऐं सिंधी मेज़बानी रासबी टपाल मेज़बान चांहि आहे काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां तामुन कयो आहे ल्यू बिस्किट ल्यू जो को बि जेको आहे पैक वठंदा चाहे हू टक टाइगर गाला कैंडी ऐं ज़ीरा प्लस हुजे ऐं या बेकरी बिस्किट या बेकरी नान खटाई इन्हनि सभिनि में इहा ल्यू जी बहितरीनु ऑफर मौजूदु आहे जंहिंसां तव्हां 1 करोड़ रुपयो हासिल करे सघो था। सिंपल जे स्टेप्स सां ॿुधाईंदी हलां त ल्यू जो को बि प्रोमो पैक यानी नंढो पैक वठंदा आहिनि जे पोइ हिकिड़ो सिल्क कलर जो पोर्शन हूंदो उन पोर्शन खे तव्हां स्क्रैच कंदा स्क्रैच खां पोइ ॾिनल नंबर ते मिस कॉल ॾींदा नंबर आउं ॿुधाईंदमि 0316 7222525 ते मिस कॉल जी सूरत में तव्हांखे कॉल बैक ईंदी कॉल बैक खां पोइ उहो ई कोड इन में एंटर करे लातादाद इनाम ऐं करोड़पति बणण जो मौक़ो हासिल कंदा ऐं हुन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेकी ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी रासबी टपाल मेज़बान चांहि आहे ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022121028555 डायल करे सभु प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। असां अक्सर असां ॿुधायूं त हिकिड़ो इंसानु इलाही बहितर तरीक़े सां सक्सेस हासिल करे थो चवंदा आहियूं त बाबा हीअ त एक्सपेक्ट ई न पिया कयूं त हीअ जेको अहिड़ी शख़्सियत जेकी आहे त अहिड़े वॾे मक़ाम ते पहुची वेंदी आहे त या कुझु उन्हनि जी एटीट्यूड जे हवाले सां उनजे बैकग्राउंड जे हवाले सां या इंसान चवंदा आहियूं त हीअ एतिरो होशियारु बि कोन हुयो पर कुझु अहिड़ी ॾात जेकी हूंदी आहे उहो उनखे अॻिते वधण जो सलाहियत जेकी सभ खां वॾी जेकी ॾात आहे या जेको सभ में एबिलिटी हूंदी आहे इंसान जे अंदरि उहो हूंदी आहे ख़ुदि मुख़्तियार जेके इंसानु ख़ुदि मुख़्तियार हूंदो आहे ऐं जेको आहे इंसानु चवंदो आहे त आउं जेको आहे कंहिंजे डिपेंडेंट छो हुजां ऐं जेको इंसानु ख़ुदि मुख़्तियार हूंदो आहे ऐं ख़ुददारी जेकी हुनजे अंदरि हूंदी आहे त उहा ई अलाह साईं खे इलाही पसंदि ईंदी आहे इहो ख़ुददारी जो मतिलबु छा आहे ख़ुददारी जो मतिलबु वॾाओ कोन्हे अनाह कोन्हे ख़ुददारी मतिलबु आहे त अलाह साईं ते यकीन करणु त चलो ठीकु आहे हाणे हीअं कमु कोन थो थिए त मुंहिंजो अलाह आहे मुंहिंजो रब आहे जेको मूंखे जेको आहे इन शइ को बहितर नमाज़े थो इन शइ को अञा हिकिड़े घर जी शइ वठे थो त उनखे जेको ॿी चीड़ ते जेको आहे मूंखे रिटर्न कंदो त जेको आहे इन हवाले सां असां सोचूं त असां इंसान खे जेको आहे ख़ुददार थियणु घुरिजे ख़ुददार जो मतिलबु इहो आहे त पोइ मुंहिंजो रब मुंहिंजो करीम मुंहिंजो जेको पालणहार आहे उहो जेको वेठो आहे उहो मौजूदु आहे इहो यकीन आहे इहा अलाह साईं खे ॾाढी इलाही मज़बूत रहंदी आहे त इन जे पोइ इहा ई कामयाबी हूंदी आहे कुझु अहिड़ा इंसान जेके हूंदा आहिनि तव्हांजी नज़र में जेको मामूली सां हूंदा आहिनि पर अचानक सां तव्हां खां अॻु में निकिरी वेंदा आहिनि उन्हनि खे लाइफ जी एतिरी अचीवमेंट हासिल थींदी आहे त उहो अहिड़ी ख़ूबसूरती इहा ई जेकी आहे सिंफ़ आहे जेको अलाह साईं खे पसंदि ईंदी आहे। ऐं ॾिसो ॾिसो त सजाद आहिनि जेका को वर्कर आहे असांजे टीम जो हिसो आहे ऐं इन्हनि खे ॾिसो त असां हिते खणी आयासीं चांहि लाइ खणीसीं हिते इन्हनि खे दुनिया ॾिसे पई त हिननि जो पंहिंजो हुनर बि आहे पंहिंजे स्किल्स बि आहिनि उन हवाले सां बि जेको पहिरियों त हेजिटेट थींदा त हेजिटेट थींदा त यकीन ई प्लेटफॉर्म आहे सॼी दुनिया ॾिसे थी सभु कैमराज़ आहिनि त उन्हनि खे कीअं कैप्चर कंदा त लेकिन स्टेप बाय स्टेप आसानी सां जॾहिं इंसान उन शइ में इन्वॉल्व थींदो आहे जी हेजिटेट थींदा अच्छा त सिधो पहिरियों टिडियो छो पिया भला इहो त ॿुधाईंदा काफ़ी हेजिटेट थींदा पर अॼु हिननि थोरी हिमत करे हिकु इहा शइ जेकी आहे कई पर जी जी ॿुधायो टिदा छो फर्स्ट टाइम उहो बीहे थो त लाज़मी को ग़लति जुमिलो न ॻाल्हाए छॾे सही का ग़लती न थी वञे सही सुठी ॻाल्हि कोन्हे सही अच्छा इन करे थोरो ख़ौफ़ थींदो आहे त इन करे डपु थिए थो बिल्कुलु ऐं कैमरा साम्हूं बीहण वॾी ॻाल्हि मज़ाक ॻाल्हि कोन्हे का इहा सही आहे असां ॾिसो त केतिरे टाइम खां जेको आहे हीअ वर्क कयूं पिया इंसान ईअं ई सिखंदो ईअं ई सिखंदो बिल्कुलु हिमत ॾिनी तॾहिं हिकु बीठासीं न त ख़ौफ़ थींदो न भाउ कुझु थी न वञे अच्छा इहो आउं हिकिड़ी ॿी क्वालिटी ॿुधायां जॾहिं कैमरा बंदि हूंदा आहिनि त वधि से वधि एतिरो ॻाल्हाईंदा आहिनि हुननि खे चुप करणु थियो ख़बर जॾहिं जी ख़बर पइजी वञे त कैमरा ऑन आहे त हीअ साइलेंट थी वेंदा आहिनि इहो भला छो लॻे थो के ॾींहुं जेको आहे हिननि खे चवंदासीं त कैमरा तव्हांजो बंदि आहे पोइ हिननि जो ॻाल्हाइणु बदिलिजो था घर में त कैमरा तेज़ पोइ हाणे ॿी ॻाल्हि त दुनिया जे साम्हूं त डिसिप्लिन जे दायरे में ॻाल्हाइणो आहे तरीक़े सां बिल्कुलु यकीन कैमरा ते अचण लाइ कॉम्पिटिशन थिया नॉर्मली तरीक़े में तव्हां सुठो ॻाल्हायो उथो वेहो था सुठी सोच रखो था स्क्रीन ते तव्हां ईंदो त का दिक़त कोन थींदी अगरि जॾहिं मुतालो हुजे कम जे बारे में हुजे पोइ उहो आदत हूंदी आहे इहा आदत ई अची वेंदी आहे त बाबा असां जेको नॉर्मल वे सां ईअं ई असांखे जी जी चवंदा आहियो त यंग टैलेंट खे जेको आहे असीं पहिरां टीवी
सपोर्ट कंदी अॻियां अॻियां आणींदो। सपोर्ट अच्छा ॾिसो हीअ ॿी ॻाल्हि त ही पाण खे यंग बि चई विया ऐं पाण खे टैलेंट बि चई आहे। यकीनन माशाल्लाह ॿाहिरां टेलीविजन हमेशह उहो मौक़ो ॾिनो आहे, त तव्हांखे कीअं थो लॻे माना इहो? इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे। मेरान टीवी जे तरफ़ खां जेके बि सुठो ई माना रस्तो मिलियो आहे हिते ई स्टार्ट थिया आहिनि माशाल्लाह सां। जो तव्हां वारी ॻाल्हि त अलाए किथे वञी रसिया आहिनि, अलाह साईं सभु कामयाबु करे। आमीन आमीन आमीन। बिल्कुलु सुठी ॻाल्हि आहे, कोशिशि जेतिरो इंसानु कंदो। हितां ई सुठा नया नया अचनि था सिंगर आहिनि या को बि अहिड़ा सुठा सुठा अचनि था महिमान, ऐं हितां ई हुननि खे रस्तो मिले थो। अॻियां पोइ हुननि खे रस्ता मिलनि था, उहो अॻियां स्टेप बाय स्टेप अॻियां वञनि पिया। हा ॾिसो न इहो बि कमाल हाणे हिकिड़ो असांजो पियोन जेको असांजो वर्कर जेको वितरंदा असांजा असांजे जेके साथी आहिनि ॿाहिरां टेलीविजन जे बैक में सपोर्ट था करनि, उनमें बि हिकिड़ी टीम में अदा सजाद हिकिड़ो सुवाउ। असां अगरि चऊं पिया त ॿिए कंहिं शख़्स खे ॿिए कंहिं जेके हलाए सघे पिया, असांजे डायरेक्टर साहिब त हिननि खे हिकिड़ो मौक़ो ॾिनो, चांस ॾिनो स्क्रीन ते। चए त आहिस्ता आहिस्ता जेको आहे हिननि ॾिठो बि स्क्रीन खे कैप्चर करणु, सम्झणु आहे, हाणे ॻाल्हाइण जे न त हुननि खे हुन चांहि ठाहिण जी क्वालिटी आहे, हिननि खे पंहिंजो हथ जो हुनर आहे, पंहिंजी सकाफ़त खे जेका प्रेज़ेंट करे ओतिरी ॼाण आहे। इन जे करे जेको ही खणी हिननि खे हिते मौक़ो मिलियो आहे। इंशाल्लाह जेको आहे सुभाणे जेको ही पंहिंजे हथ जो हुनर जेको हुन को वर्क ज़रूरु खणी ईंदा, असांखे ॾेखारींदा त कहिड़े स्टेप सां कहिड़े ज़रिए सां ऐं कहिड़ा कलर सां। हाणे उहो ताक़त बि जेको आहे ज़रूरु ईंदा ऐं हुनर बाबति बि इहा ॻाल्हि ॿुधाईंदा। ॾिसो असांजी लेडीज़ ऐं जेकी बि मुंहिंजी पहिरीं भेणियूं आहिनि उन्हनि खे त इहो उत्साह पैदा थियणु घुरिजे त ॾिसो हिकिड़ो मेल थी करे हिकिड़ो मर्द थी करे हिकिड़ो ख़ूबसूरत अंदाज़ में जेको हथ जो हुनर जो कमु पियो करे। ऐं मोस्टली जेके हूंदा आहिनि अलाह साईं की जेके ॾात जेके एक्सपर्टीज़ ॾिनी आहे सवाइ ॾिनी आहे त मर्द जे हथनि में ज़रूरु ॾिनी आहे, चाहे उहो कुक बहितर हुजे चाहे उहो कंहिं बि ॻाल्हि में एक्सपर्ट हुजे। इहा एक्स्ट्रा ऑर्डिनरी उन्हनि खे क्वालिटी मौजूदु आहे इन हवाले सां। अच्छा त सॼा हाणे कीअं पियो लॻे अॼु जे प्रोग्राम में तव्हां छा फील कयो था, केतिरे हद ताईं रिलैक्स? आस्ते आस्ते रस्तो मिले पियो, अलाह केयर कंदो अॻियां इंशाल्लाह ॻाल्हाईंदासीं इंशाल्लाह। अच्छा अच्छा इन जे करे सुबह महिराण खे जेको आहे ईअं 9 साल कंटिन्यू रखण में अनक़रीब जेको आहे जी ख़ुशी में बि सेलिब्रेट कंदासीं, ज़रूरु मल्हाईंदासीं। अॼु जो प्रोग्राम असां रखियो इन ते त क्रिकेट ते ॻाल्हाइणो हो, शूज़ ते ॿियनि ते बि ॻाल्हाइणो हो, ख़ासि तौर ते जीअं अदा सजाद जी एबिलिटी अॼु उन्हनि खे फस्ट जेको आहे लीप ॾियो त फस्ट कॉन्फिडेंस हुननि जो पैदा थियो थोरो ॻाल्हाइण जो। हाणे अक्सर जेको आहे अदा सजाद मूंसां त ॻाल्हाईंदा आहिनि ऐं यकीनन तव्हां ईअं कंदा त मूंखे एतिरो ॻाल्हाइण जो मौक़ो ई न ॾींदा, यकीनन ई मूंखे लीप आहे ईअं आहे न। ॾिसो एतिरनि महीननि में अॼु हिननि एतिरो ॻाल्हायो आहे त तव्हां कोशिशि कयो त नेक्स्ट तव्हां यकीनन इंजॉय कंदो अदा सजाद जे तव्हां ॻाल्हाइण खे। इंसान बि ॾाढा सुठा आहिनि ऐं जॉली पर्सन आहिनि, बहितरीनु आहे, हर कंहिंजी जेकी केयर कंदा आहिनि। को बि असांजे सेट ते महिमान अचे हुननि खे पाणी जो गिलास सभु को में सर्व कंदा, चांहि जो गिलास ईंदा, हर कंहिंजी पसंदि, चाहे हू इहा महिमान नवाज़ी आहे चाहे उहो कहिड़े क़िस्म चांहि मिठी पीअनि फिकी पीअनि त सभु कोक में हू पुछंदा, उन हवाले सां उन्हनि खे उहे शइ सर्व कंदा आहिनि। इहे बहितरीनु इंसान आहिनि। अच्छा तॾहिं इज़त आहे, तॾहिं जी इज़त आहे। बिल्कुलु असांजी ऑफिस जी इज़त आहे, असांजी चैनल जी इज़त आहे। महिमान खे लाज़मी वेलकम कबो, हुनखे पुछिबो भाउ पाणी पीअंदो चांहि पीअंदो, इहो फ़र्ज़ु आहे। बिल्कुलु वाह बिल्कुलु। ऐं जीअं त असां जेको बि महिमान ईंदा आहिनि त असांजे जेके आहिनि ढाबे जी चांहि ज़रूरु पीअंदा आहिनि ऐं उन्हनि खे इलाही सुठो लॻंदो आहे। पोइ जेको मेज़बान जी तारीफ़ ज़रूरु कंदा आहिनि। अदा सजादी तव्हां यकीनन तव्हां ॿुधो त हुनजी चांहि तारीफ़ कंदी, चांहि ॾाढी सुठी ठाही अथई, चांहि ॾाढी सुठी ठाही अथई। छो त जेको मेज़बान बि गॾु आहे जपाल मेज़बान चांहि जो इहो कमाल आहे, वरी ठाहिण वारे जो बि कमाल हूंदो आहे, उनखे वधीक सुठो लॻंदो आहे त हिते चांहि ठहंदी बि आहे इहो बि कीअं। अच्छा तव्हांखे कीअं लॻंदो आहे त हिते सॼो असां प्रोग्राम कंदा आहियूं, कचहरी कंदा आहियूं, वरी तव्हां चांहि ठाहींदा आहियो, चांहि बि ठाहींदो त कीअं ओवरराइज कंदा, महिमाननि जी ॻाल्हि ॿुधंदा त केतिरे हद ताईं मौसीक़ी बि ॿुधो था? हा, मुंहिंजो ध्यानु चांहि में हूंदो आहे। खीर बॉइल करिणो आहे त खीर चङी तरह बॉइल थियो त चांहि मज़े वारी थींदी, न त जल्दी झटपट थियो त पोइ चांहि मज़े वारी चांहि ठाहिण जी बि तरीक़ो आहे। बिल्कुलु तरीक़ा खीर जेसि ताईं बॉइल न थींदो तेसि ताईं चांहि खंडु पती, हर को खीर बॉइल पियो ते खीर विधो, पाणी विधो, खंडु पती विधी, चांहि बि ठहे, ईअं कोन्हे का। तेसि ताईं खीर नथो बॉइल थिए पोइ पती हणोसि, पोइ खंडु हणोसि, विझाए फिकी पीअण वारा आहिनि, उन हिसाब सां पोइ चांहि वञी तरीक़े सां वञी माना पचे थी वई बिल्कुलु। अच्छा भला केतिरी खीर बॉइल थिए, घणा उबाला अचनि? ॿिनि में पहिरें वरी छॾे ॾे, वरी ॿियो उबाल आयो, उन खां पोइ पती हणो, पोइ वरी चांहि वरी उहो पंहिंजो गाढ़ोपन ॾेखारे थो, घाटोपन, पोइ बिल्कुलु लेस ठहंदी वेंदी चांहि जी। सही मिक्स पती जे हिसाब सां। ज़बरदस्त, केॾो सुठो तरीक़ो आहे। बाक़ी अक्सर मूं ई ॾिठो आहे, ख़ासि तौर ते जेके सुस्त जेके मुंहुं ख़वातीन हूंदियूं आहिनि सभु जेके आहिनि गॾु हुन में विझी हा न, पोइ अछी चांहि थियो वञे पोइ चए भाई लस्सी आहे, लस्सी माण्हू पी छॾे, ॾुध खणी आयो ई जा, इहे बि सीन थिया आहिनि। सही, इहे दकड़ दकड़ में भई छा आहे, अच्छी चांहि खणी आई, इहे न लस्सी पी छॾे माण्हू। अच्छा ॾिसो पर
पर ख़ासि ते जेके आहिनि तरीक़ा हूंदा आहिनि वाकई घर में अहिड़ा इशूज़ थींदा आहिनि घर में किथे भी तकड़ में जब जल्दी कर चांहि सुठी ठहंदी त थोरो 5 मिंट 10 सही मिंट अच्छा ॾिसो न हाणे जीअं त हाणे जीअं ॻाल्हि कंदी त मूं हवाले सां मेज़बान जी जीअं चांहि आहे जी मेज़बान जी क्वालिटीज़ आहिनि हर वैराइटीज़ में मौजूदु आहे कड़क चांहि महिमान ईंदो आहे त कड़क चांहि उहो घुरंदो आहे त मेज़बान खे ॾिसी करे जेको आहे चांहि ज़बरदस्त ठहंदी आहे की हिननि चांहि जेके बहितरीनु हूंदी आहे हीअ जेके ॻाल्हि असांजे ख़र्च में जेकियूं ख़वातीन हूंदियूं आहिनि या घर में आहिनि उन्हनि जी ॻाल्हि पिया कनि अच्छा हीअ मेज़बान वारनि जो कमाल आहे त उन्हनि जे करे जेके सजाद असां सां गॾु मौजूदु आहिनि हीअ कमाल जेको मेज़बान टपाल चांहि जो आहे जेकी में ख़ूबसूरत रंग ऐं ख़ूबसूरत ज़ाइक़ो ऐं सिंध जी महिमान नवाज़ी जो बि जेको राज़ आहे असांजी जेकी आहे टपाल मेज़बान चांहि अच्छा इनमें काफ़ी वैराइटीज़ क्वालिटीज़ मौजूदु आहिनि हर क़िस्म के जेको पींदड़ पसंदड़ जेके आहिनि उहे इंजॉय करे सघंदा आहिनि इन शइ खे ऐं जीअं त नज़ीर ॻाल्हि हले पई इंसान सक्सेस जे हवाले सां ख़ुदि मुख़्तियारी जे हवाले सां ख़ुददार जे हवाले सां तूं ॿुधायो त उनजे पोयों जेको अलाह साईं हूंदो आहे इहो इंसान जो यकीन हूंदो आहे त मुंहिंजो रब जेको मूंखे कॾहिं बि अकेलो कोन थो छॾे सघे त पर उन सां गॾो गॾु तव्हां महिनत कयो महिनत कंहिं बि शइ में एक्सपर्टीज़ हासिलु कयो इन शइ ते तव्हां कोशिशि कयो त तव्हांखे शइ उहा अवेल करे सघो तव्हांजी को गिला न करे को ग़ीबत न करे चलो ठीकु आहे इंसानु अगरि तव्हांजी ॿुधो बि था त उनखे निगलेक्ट करे दरगुज़र करे अलाह ते छॾे ॾियो पंहिंजे कम खे जारी रखो उन में उलझण जी कोशिशि कंदो त तव्हांजा जेके बि ज़िंदगी जा टास्क हूंदा आहिनि उहे पूरा कोन थींदा पर हीअं हलूं था शॉर्ट कमिशन ब्रेक ते हेड़ी प्रोग्राम 57 के टपाल मेज़बान जेकी ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़ बि टपाल मेज़बान चांहि ऐं ल्यू बिस्किट जंहिंमें शानदार क़िस्म जा इनामात मौजूदु आहिनि टक टाइगर ज़ीरा काला ऐं कैंडी ऐं बेकरी बिस्किट ऐं बेकरी नान खटाई में ऐं इनाम निकिरण जी सूरत में इहे रेपर तव्हांखां वापसि वठिया वेंदा ऐं सां गॾु गॾु जीअं ॿुधायो टपाल मेज़बान कारे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम 57 के ल्यू बिस्किट ल्यू जा ही शानदार इनामात हासिल करे सघो था कुरानदा जे ज़रिए जंहिंमें शानदार कार मोटरसाइकिल उमिरि जो टिकट ऐं बम्पर प्राइज़ 1 करोड़ रुपयो ऐं सिंपल जे स्टेप्स ऐं वरी स्टेप्स ॿुधाईंदी रहां त ल्यू जो को बि प्रोमो पैक यानी नंढो पैक वठंदा उनजे पोइ सिल्वर कलर जो पोर्शन हूंदो उन पोर्शन खे स्क्रैच करे ॾिनल नंबर ते मिस कॉल ॾींदा जस्ट मिस कॉल जी सूरत में तव्हांखे कॉल बैक ईंदी ऐं नंबर ॿुधाईंदमि 0316722522 जॾहिं तव्हांखे कॉल ईंदी उहो ई कोड उन में इंटर करे इहे लातादाद इनाम ऐं करोड़पति बणण जो मौक़ो हासिल कंदा त इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे ल्यू जो को बि पंहिंजो पसंदीदा प्रोमो पैक वठंदा इहे इनाम अवेल कंदा ऐं हुन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेकी ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़वी टपाल मेज़बान चांहि बहितरीनु क्वालिटी जेकी हूंदी आहे अदा सजाद हाणे असांखे ॿुधाईंदा तूं कीअं मैनेज कंदा आहिनि एतिरी चांहि हुन में थोरी चांहि विझी करे बि एतिरो कड़कपन अचे थो ख़ासि तौर ते असांजी ओताक में त इलाही काफ़ी सारा गेस्ट हूंदा आहिनि 50 खां मथे या 50 ताईं गेस्ट हूंदा आहिनि तॾहिं तॾहिं बि जेको परफॉर्मेंस अदा सजाद जी हूंदी आहे चांहि ठाहिण में जीअं त सजाद कीअं मैनेज कंदा आहियो हिते जेको आहे 15 या 20 जो त पाण टारगेट हूंदो ई आहे महिमाननि जो उन खां पोइ एक्स्ट्रा साइड ते 15-20 महिमान जी जी बिल्कुलु पोइ लाज़मी पोइ मैनेज करिणो पवंदो आहे पहिरीं ॾिसी वठिबो अथव ॾिसी वठिबो आहे घणा माण्हू आहिनि सही महिमान सेट अथव केतिरा आहिनि कंहिंखे फिकी पीअणी आहे पहिरीं पुछी वठंदो बाबा फिकी मिठी आहे ठीकु आहे सॼो सिस्टम राउंड फिगर करे पोइ मथे हलियो वञे पोइ जेको आहे बाक़ाइदे माना 30-35-40 जो त माना पको ई फिगर आहे 40-50 माण्हुनि जो फिगर पको आहे 40-50 माण्हू हिकिड़े प्रोग्राम में वाह ज़बरदस्त असांजी ओताक में बिल्कुलु पोइ हाणे इहो प्रेशर खे डील करिणो पवंदो आहे उन हिसाब सां हलणो पवंदो आहे पोइ आवाम बि आहे ठीकु आहे पोइ हीअ मेज़बान पत्नी जेका आहे माशाअल्लाह सां तव्हांजो साथ ॾींदी आहे बिल्कुलु मेज़बान पत्नी अहिड़ी आहे ज़बरदस्त चांहि आहे माना कड़क बि थी वञे उहो पंहिंजे हथ में आहे जेको पाण वधीक कड़क कयूं या नॉर्मल कयूं उन हिसाब सां पर खीर जेको आहे बॉइल थी वियो उन खां पोइ टपाल मेज़बान जो कमाल सही अच्छा असांजी ओताक जी क्वालिटी इहा हूंदी आहे त चांहि उते सुगड़ ईंदा आहिनि मालबत माण्हू ईंदा आहिनि उन्हनि खे त चांहि ई खपंदी आहे रागी ईंदा आहिनि महिमान ईंदा आहिनि बाबा चांहि किथे आहे ओताक ते चांहि हुजे त उते ओताक ते चांहि ठाहिण वारो त सजाद हूंदो आहे जेको तव्हां ॿुधियो 50-20 माण्हुनि खे मैनेज करणु चांहि वरी मौसम बि सियारे जे हिसाब सां सियारे जे चांहि जी बिल्कुलु ज़रूरत पई पए त माना केतिरा दफ़ा पोइ चांहि ठाहो पिया पोइ शिफ्टूं हिकिड़ी शिफ्ट ॿी शिफ्ट 2 शिफ्टूं 2 शिफ्ट में चांहि थी पहिरीं शिफ्ट में ॾिनासीं वरी पोइ कचेरी हले थी कचेरी वरी पोइ ज़रूरत चांहि जी पवे थी त सी बि पवे त
मन सौ माण्हुनि खे एट टाइम ऐं टपाल मेज़बान ऐं अदा सजाद जेको आहे सभिनी खे राज़ी ऐं ख़ुशि कयो इहो कमाल आहे हिननि ॿिन्हिनि जेको जोड़ रहियो ऐं टपाल मेज़बान चांहि जो ऐं अदा सजाद जो जेके सभिनीनि खे राज़ी कयो सभु वॾी ॻाल्हि हिते तव्हांखे फिकी ऐं मिठी बि चांहि मिलंदी आहे अक्सर तौर ते तव्हां वेंदा त या त मिठी हूंदी आहे या त फिकी हूंदी आहे अदा सजाद जी हर कंहिंजी पसंदि जो ख़्यालु बि कंदा आहिनि त ईअं न आहे त तव्हां जेको हाणे पोइ परेशान न थिए जे यार अड़ी छा थी वियो फिकी पवंदो आहे तूं मूंखे मिठी हाणे जॾहिं मूंखे ज़हर पे प्यारी आहे ॻाल्हि कोन्हे का ज़हर कोन्हे को ऐं थींदो आहे ज़रूरी आहे पुछणु ज़रूरी आहे पोइ अॻियां हली पोइ वरी परेशान थिए त चइबो आहे हीअ छा कई तो फिकी तोखे चई तूं वरी मिठी खणी आया हुई सही माना ॾिसो इहे शइ जो बि एतिरो अदा सजाद ख़्यालु कंदा आहिनि माना केतिरो पंहिंजे कम सां लॉयल आहिनि चाहिनि त जेको बेज़ारी सां उन हवाले सां चई सघनि त पर चांहि छिकी आहे ठही आहे त ठही आहे दिलि सां करिणो आहे कहिड़ो बि करे माण्हू दिलि सां कमु अच्छा तव्हां ॻाल्हि कयो पिया त हार वग़ैरह जी तव्हांजे ज्वेलरी जी वग़ैरह जी शागिर्द बि आहे सही रेशम गली में हुननि जेको पार्ट टाइम जो कारोबार कयो आहे क्रिस्टल जा आहिनि क्रिस्टल जी माना लड़ियूं आहिनि उन में जेको आहे मंजूस जा पीस उनमें जॉइन कया त मूंखे हेॾो 2 सैंपल ॾिना हुआ 2 वरी मूं घर वारनि खे ॾिना भेणूं आहिनि मुंहिंजो सिस्टर उन्हनि खे मूं ॾिनो उहो अच्छा तव्हांखे उहो कमु ईंदो आहे भला ज्वेलरी जे केतिरो कमु ईंदो आहे तव्हांखे उहो मां कोन कंदो आहियां मुंहिंजो दोस्त आहे छोकिरो उहो कंदो आहे सही सही उहो उन सां उन मूंखे चयो असां उहो नओं हिकिड़ो प्रोजेक्ट मूं ठाहियो आहे उन हिसाब सां जेको आहे ॾिसो सम्झ में अचे थो मशवरो ज़रूरी हुन कयो ज़रूरी मूंखे कुझु सम्झ ई न त मूंखां मशवरो ॾी अच्छा माना ॾिसो त ॿुधाइणु चाहियां पिया त ज्वेलरीज़ जेकी अक्सर तव्हां उन सां वेयर कंदा आहियूं ख़ासि तौर ते मार्केट अवेलेबल आहिनि त उहे बि हथ सां ई ठहनि थियूं वञनि बिल्कुलु हथ जे ओड़ी सां डिज़ाइन डोर सां ठहे थी कहिड़ी डोर सां मोची जो डोर मोची जे डोर सां उहो टुटंदी कोन उहो धागो जहिड़ो मज़बूत हूंदो आहे सही उन सां क्रिस्टल जूं लड़ियूं थींदियूं उन खां पोइ पीस ठहंदा आहिनि गोल्ड जेका पीस हूंदा आहिनि मंजूस वारा पीस हूंदा आहिनि उन हिसाब सां जेको आहे उहा जॉइनिंग थींदी आहे उन बिल्कुलु ऐं अॼुकल्ह इहा शइ ॾाढी वायरल पई थिए सही सही माना इहे बुंदा त टिका त इहे त माना अंगूठियूं त हलनि पियूं पर ख़ाली उहो हार आहे उहो ॾाढो प्यारो उहो लॻे चलो ठीकु आहे असां बि हथ जे हुनर जे हवाले सां थैंक यू भाउ मुंहिंजा यकीनन सिखण बि घुरिजे अहिड़ो प्रोग्राम करे असां अदा सजाद को बि बुलाए कराईंदासीं त भला कीअं ठहनि था कहिड़े अंदाज़ में केतिरी उन्हनि में त ॾिसो त इन क्वालिटी खे ख़ासि तौर ते अॻे त असां ॾिसंदासीं त हर घर में इहा जेकी पंहिंजी नियाणी खे सेखारी वेंदी भेणनि खे वॾनि खे जेकी बि असांजी वॾी हूंदी त हाणे इहा शइ घटि थी वई आहे छो त मार्केट्स में अवेलेबल अची वियूं आहिनि छोकिरियूं सुगड़ आहिनि छोकिरियूं वीचारियूं जो घर में कमु कनि थियूं सिलाई जा कमु कनि थियूं असांजे घर में थींदो आहे सिलाई जो कमु असांजी भाभियूं आहिनि असांजी भाइटियूं आहिनि अच्छा तव्हांजे घर में हीअ एप्लिक जो बि कमु थींदो आहे जेके हीअ पोइ जेके चादर टंगी पई आहे इहो बि कमु थींदो आहे एप्लिक जो इहो केतिरे स्टेप में केतिरे टाइम में इहो थींदो यकीनन तव्हां ॾिसंदा हूंदव त केतिरे हद ताईं जल्दी कवर अप करे हफ़्ते में बि थी सघे थी 2 ॾींहंनि में बि ठही वेंदी आहे अर्जेंट हूंदी आहे त 2-3 ॾींहं में बि तयारु थी वेंदी आहे अहिड़ा बि परेशान माना अर्जेंट वारा ऑर्डर अचनि था त पोइ ठाहिनि था बाक़ी जे पोइ हू त पोइ स्लो कटिंग ही कटिंग वारा कपिड़ा आहिनि कट पीस वारा मिलिया ही पोइ कटिंग इन जी फिनिशिंग आहे डिज़ाइनिंग करण सही माना एप्लिक जी जेका मेन जेकी आहे कटिंग ते ई बेस बिल्कुलु ही पहिरीं जेका सेटिंग आहे सॼी कटिंग जी आहे सही उन हिसाब सां कलर जी मैचिंग आहे ॻाढ़ो आहे ब्लैक आहे साओ आहे सही फेरोज़ी आहे उन हिसाब सां जेको आहे कटिंग जी आहे फिनिशिंग कटिंग जी सही सही इन में थोरो टाइमिंग लॻे थी बाक़ी जॉइनिंग करण में ऐं ॿियो वरी हथ जी हिकिड़ी शइ हथ जी तुर पाई मशीन जो कमु कोन अथव हिते सही अच्छा ही माना जेको तव्हां राउंड ते तव्हां हथ रखो पिया त इहे सभु जेके आहिनि हल्के हल्के सन्हड़े धागे सां फिनिशिंग आहे ॾिसो न ॾिसण में कोन पियो अचे त को धागो या को अहिड़ो आउटलाइन फिनिशिंग आहे हथ जी सॼी तुरपाई आहे सॼे हथ जी सुई जी कमाल आहे अच्छा अक्सर मोस्टली जेके ही पन वग़ैरह कटे माना अलॻि अलॻि कपड़नि जा पीसेस कटे करे उन में जॉइंट कंदा आहिनि पहिरीं सोचबो त भई हिकिड़ो रस्तो ठाहिणो आहे प्लेन कपिड़ो आहे प्लेन कपिड़े ते कीअं माना 4 कुंडूं आहिनि उन हिसाब सां मैचिंग करणी पवंदी आहे त कुंडनि ते कीअं हिसाब सां जेको आहे हीउ गुल हिते ॿियारणो आहे स्टेट ते जेको आहे साम्हूं कहिड़ो गुल बीहंदो उन हिसाब सां मैचिंग आहे सही 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 अच्छा इहो इलाही एक्सपेंसिव बि आहे केतिरी महिनत थिए थी महिनत वॾी आहे उन हवाले सां एक्सपेंसिव आहे अक्सर तव्हां ॾिठो आहे त जेको महिनत कंदियूं आहिनि असांजी भेनरियूं ॼाणियूं उन्हनि खे ओतिरो मुआवज़ो न मिलंदो आहे ऐं ॿाहिरि शइ दुकान ते हुजे त उनखे वधीक रहे उहो फी पीस जे हिसाब सां वठंदा आहिनि दुकानदार पोइ वरी कुझु अहिड़ा दुकानदार आहिनि हुते जेका मार्केट में आहिनि रेशम गली में या टावर मार्केट इलाही आहिनि मार्केटूं पोइ उन हिसाब सां कपिड़ो पोइ फी पीस जे हिसाब सां मज़दूरी ॾींदा आहिनि सही 50 पीस कढिया त तव्हांखे असीं हेतिरा पैसा ॾींदासीं 100 पीस कढिया पोइ उन हिसाब सां वीचारियूं पोइ घर में छोकिरियूं आहिनि हुनर वारियूं आहिनि वीचारियूं महिनत करण वारियूं जेको ॿाहिरि नथियूं निकिरी सघनि पोइ उन्हनि खे घर में ई माना हुनर जे हिसाब सां कमु सही 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 मां अञा मज़ीद इन ते ॻाल्हाईंदमि लेकिन मां हिकिड़ी कॉल रिसीव करे वठां ठीकु आहे हलो अस्सलाम वालेकुम हेलो
जी मैडम अस्सलाम वालेकुम। वालेकुम मैडम वालेकुम सलाम। मौला अली मदद पंहिंजो तारीफ़ कराईंदा केरु किथां खां? मैडम गुलाम बासी साणी तो ॻाल्हायां हैदराबाद खां मैडम। अव्हां खे भलीकार प्रोग्राम सुबह बराड़ में जी छा चवणु चाहींदो? कीअं पियो लॻे प्रोग्राम? हाँ मैडम हिकिड़ो त मेहरान जो असांजो अदो बीठो आहे ॾाढो बेस्ट आहे, ॾाढो सुठो आहे अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट। अदा सजा जी जी बिल्कुलु बिल्कुलु। हा मैडम मेहरान तव्हां टीवी सां जी जी बा हेलो। हा मैडम अल्हम्दुलिल्लाह ॾाढो सुठो प्रोग्राम आहे तव्हांजो ऐं यकीन करो सिंध में हाणे टीवी KTN वग़ैरह जेके बि आहिनि अल्हम्दुलिल्लाह ॾाढा सुठो ॿुधंदा आहियूं, ॾाढो गैदरिंग में पंहिंजो पाण में वेही ॾाढो सुठो ॿुधंदा आहियूं ऐं मक़सदु को सुठो चाहींदा आहियूं मैडम मक़सदु। ठीक है, वॾी वॾी महिरबानी, थैंक यू सो मच। मूंखे थिए थी त ऐं उम्मीद आहे त ईअं असांजे प्रोग्राम में शामिल थींदा रहंदो। त ॾिसो बहरान टेलीविजन जे हर पस मंज़र ते हर कॉन्सेप्ट जेको आहे हू कैप्चर ज़रूरु कंदो आहे ऐं हर टॉपिक ते उहो डिस्कस कंदो आहे। जीअं अदा सजाद असांजे बहरान टेलीविजन जो हिकिड़ो मेन हिसो आहिनि, मेन वर्कर आहिनि। काफ़ी टाइम खां पोइ उन्हनि ॾिठो त उन्हनि जो हेजिटेज ख़तमु थियो त उन्हनि ॻाल्हाइण जी कोशिशि कई ऐं उन्हनि पंहिंजे स्किल्स खे वधीक ॻाल्हायो। काफ़ी बहितरीनु अंदाज़ सां एप्लिक जे वर्क खे हुननि डिस्क्राइब कयो, बयानु कयो। हिननि जे घर में हुननि जी फैमिलीज़ बि जेको इन हवाले सां वर्क कयूं ऐं इंशाल्लाह जेको सुभाणे हू पंहिंजो कमु वग़ैरह जो खणी ईंदा त असांखे उनखे मज़ीद ॿुधाईंदा ऐं कोशिशि कंदासीं त हिननि खां उन्हनि खे चांहि सां गॾोगॾु ई ठाहिण जी बि कोशिशि कनि। इहो बि असांखे ॾिसो तुंहिंजी नाली बि ईंदी त जीअं त हाणे ॾिसो त नाज़रीन असांजो वक़्तु पंहिंजो प्रोग्राम जो पुॼाणी ते पहुची, ख़बर ई कोन पई आहे त कीअं लॻो अॼु भला? ऐं ख़बर बि कोन पई, टाइम अॼु जल्दी गुज़री वियो हुयो। और हूअं त आउं चांहि ठाहे वरी मथे डस्टिंग वग़ैरह कमकार आहे मथे केॾी महिल प्रोग्राम ख़तमु थींदो, केॾी महिल ख़तमु। सही, तव्हांजे माना पंहिंजा ॿी वर्किंग हवाले सां बहितरीनु। त हाणे सुभाणे तव्हां पंहिंजे हथ जो नोट चाहे यकीनन उहो खणी ईंदव त असांखे वधीक वधीक थैंक यू सो मच अदा सजा। तव्हां असांजे प्रोग्राम जो हिसो आहियो, मेन आहियो ऐं बहितरीनु जॾहिं टपाल मेज़बान जी चांहि ठाहे पहिरियों त इलाही ख़ुशी थींदी आहे। नाज़रीन वक़्तु पंहिंजे प्रोग्राम जे पुॼाणी ते पहुतो। यकीनन स्किल्स ते, उन्हनि ते, हुनर ते कॉन्फिडेंस ईअं हिक ॿिए खे असां अगरि इंकरेज कंदासीं न त पोइ सुठी क्वालिटी ऐं सुठे मयार जो असांखे कमु मिलंदो। हर इंसान में जेको आहे उनखे उत्साह उनखे चए त हा बहितर कमु तव्हां करे सघो था, तव्हांजी ही क्वालिटी आहे त तव्हां हिनखे एनहेंस कयो, साम्हूं आणो, दुनिया खे आणो, तव्हां ॿुधायो त हिक ॿिए खे जेतिरो असां सपोर्ट कंदासीं उहो ई असां लाइ बहितर आहे। छो त असां सभु हिकु टीम जा वर्कर आहियूं, कंहिं बि इदारे में गॾु कमु था कयूं त हर कंहिं हिक ॿिए जी भलाई जे लाइ सोचूं। ऐं जीअं त नाज़रीन प्रोग्राम सां तावन कयो हो ल्यू बिस्किट में लातादाद इनामात मौजूदु आहिनि, जंहिंमें आहे शानदार कार, उमिरि जो टिकट, मोटरसाइकिल ऐं बम्पर प्राइज़ 1 करोड़ रुपया उहो हासिल करे सघंदा। ल्यू जो को बि प्रोमो पैक वठंदा यानी नंढो पैक वठंदा, चाहे हू टक, टाइगर गाला, ज़ीरा कैंडी ऐं बेकरी बिस्किट ऐं बेकरी नान खटाई हुजे, उनजे पोइ हिकिड़ो सिल्वर कलर जो पोर्शन हूंदो, उन पोर्शन खे तव्हां स्क्रैच कंदा, स्क्रैच खां पोइ ॾिनल नंबर ते मिस कॉल ॾींदा। नंबर आउं ॿुधाईंदमि 0316722525 ते मिस कॉल जी सूरत में तव्हांखे कॉल ईंदी। कॉल बैक में उहो तव्हां कोड हुन में इंटर कंदा। ऐं हिकिड़ी ॻाल्हि आउं ॿी बि ॿुधाईंदी हलां त जॾहिं तव्हांजो इनाम निकिरंदो त उहो ई जेको रैपर तव्हां खां वापसि वठियो अथव त इन पंहिंजो रैपर जेको आहे उहो संभाले रखिजो। ऐं हिन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी रासबी टपाल मेज़बान चाहे इंशाल्लाह सुभाणे वरी मुलाक़ात थींदी। तेसिताईं पंहिंजी होस्ट तहरीम वाण या अदा सजाद खे ॾींदासीं इजाज़त। दुआउनि में यादि